सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो। ना आहियो त पोइ तव्हांजे लाइ दिलि सां दुआ कंदा आहियूं। जेकी दुआऊं दिलि सां कबियूं आहिनि, अॻंदियूं ज़रूरु आहिनि, देरि ज़रूरु थींदी आहे। इंशाअल्लाह अनक़रीब तव्हांजे अङणनि ते जमाला थींदा, ख़ुशबाश थींदो ऐं तव्हांजी ज़िंदगी ॾाढी मुसरतनि भरी गुज़रंदी। तव्हांजी दुआउनि जो तोफ़ील असीं बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं, छो त तव्हां असांजे लाइ दुआ कंदा आहियो, असीं तव्हांजे लाइ दुआ कंदा आहियूं। पर आउं कॾहिं कॾहिं इहो बि चवंदो आहियां त इहे हिक ॿिए खे जेको चऊं था दुआऊं कयो, इन खां बहितर न आहे त असां कोई अहिड़ो कमु कयूं जो माण्हू अज़ ख़ुदि असांखे दुआ कनि। असांखे चवण जी ज़रूरत न पवे, असांखे कंहिंखे ॿुधाइण जी ज़रूरत न पवे, कंहिंखे इलाज करण जी ज़रूरत न पवे। पोइ उहो बुज़ुर्ग हुजे, पीर हुजे, मीर हुजे, केर बि हुजे, उनखे चऊं असां लाइ दुआ कजो। कमु ई अहिड़ो कयूं जो पाण ई हू ॾिसी करे चए त मौला हिनखे हयाती ॾे। आउं आहियां इरशाद जागीरानी ऐं मूंसां गॾु साथी मेज़बान आहे। अस्सलाम वालेकुम, उम्मीद आहे ठीकु हूंदा। मुंहिंजो नालो आहे परहज़ सैयद ऐं तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि चई त असां जेकॾहिं दुआउनि जी ॻाल्हि आहे त असां पाण अहिड़ा अमल करियूं। असां सिर्फ़ु ज़बान सां न चऊं, चवंदा आहिनि कोल ऐं फेल में तज़ाद न हुजे, कोल ऐं फेल असांजो साॻियो हुजे त असांखे दुआऊं जेके आहिनि उहे पाणे पाणे मिलंदियूं। बिल्कुलु पाणे पाणे असांखे असांजा जेके भाग आहिनि उहे या असांजा वारा जेके आहिनि उहे न्यारा थी वेंदा पाणे पाणे। छो जो असां जेकॾहिं सुठो कमु कंदा आहियूं त अॻे वारे माण्हू जी जेका आहे उहा दिलि ख़ुशि थींदी आहे ऐं जॾहिं दिलि ख़ुशि थींदी आहे त दुआऊं पाणे दिलनि मां ई निकिरंदियूं आहिनि। ऐं जेकॾहिं असां कंहिंखां ज़ोरी दुआ कराईंदा आहियूं त मुंहिंजे ख़्याल सां हुन दुआउनि में असर बि न आहे हूंदो। ज़बरदस्ती कहिड़ी चवंदा आहिनि, ज़ोर जी मेहंदी बि न लॻंदी आहे। जी एग्ज़ैक्टली, रंग न हूंदो आहे, छा हूंदो आहे, पर चवंदा आहिनि त न लॻंदी। अच्छा, उहो आउं तव्हांखे ॿुधाईंदी छो न लॻंदी आहे। ज़ोर जी मेहंदी इन करे कोन लॻंदी आहे त चवंदा आहिनि त असां को बि कमु करायूं था, राज़बो हुजे, हा राज़बो हुजे। असां जेकॾहिं इवन ॿियो त ठहियो, जेकॾहिं असां फेशियल करायूं था, पंहिंजो फेशियल करायूं था या असां पंहिंजे लाइ का बि शइ ट्रीटमेंट करियूं था पंहिंजी, जेसिताईं असांजो दिलि उन मां ख़ुशि न आहे, असांजो दिलि उन मां मुतमैन न आहे या असांजी जेका आहे उहा तबियतुनि में सही न आहे, असां पाण खे सही न पिया मञूं त उहा शइ कॾहिं बि रंग कोन कंदी, मतिलबु असरु न कंदी। त मेहंदी लाइ इन करे चयल त ज़ोर जी मेहंदी जेका आहे उहा रंग न हिलाईंदी। उहो इन वजह सां छो जो असांजी जेकॾहिं दिलि ख़ुशि न हूंदी त चवंदा आहिनि न ख़ुशी वारा, हा उहो मेडिकली जेकॾहिं ॻाल्हि करियां त उहा हिकिड़ा हार्मोन्स निकिरंदा आहिनि ख़ुशी में, त उहा ख़ुशी में जॾहिं निकिरंदा आहिनि तॾहिं असांजे चवंदा आहिनि त असर बि कंदियूं आहिनि, फ़क़ियूं बि तॾहिं ई फ़र्क़ु कंदियूं आहिनि। अच्छा, ॿी वरी मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदी, तव्हां चओ त राज़बो न आहे, जेकॾहिं ईअं हिकिड़ो ॿियो बि मिसाल, मुंहिंजो पंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे, जेकॾहिं तव्हां कावड़ियल आहियो, नाराज़ आहियो, गुस्से में आहियो ऐं तव्हां राज़ी न आहियो त जेकॾहिं घर भाती को जेकॾहिं किचन में कमु करे थो न, मानी में जेकॾहिं तवाई में पचाए थो न, मानी में टेस्ट न हूंदी आहे। सची ॻाल्हि आहे, मूं पाण इहो आज़माए ॾिठो आहे न। त उन में जेको मुसरतनि में जीअं राज़ प्यारी ॻाल्हि आहे न, पाण माना पंहिंजी रज़ा ख़ुशी सां कोई जेकॾहिं का शइ करे थो त उन में जेका टेस्ट आहे, उन में जेका लज़त आहे, उहा वॾी ॻाल्हि आहे। बाक़ी तव्हां सही था चओ, ज़बरदस्ती जी त का शइ हलंदी ई न आहे। तव्हांखे ख़बर आहे जेकॾहिं को रिश्तो हुजे या का ॻाल्हि हुजे, जॾहिं उहा टॉक्सिक फील थियणु शुरू थी वञे न, असांजो रूटीन ख़राबु थियणु शुरू थी वेंदो आहे, असांजो मूड ख़राबु थियणु शुरू थी वेंदो आहे। जॾहिं असांजो मूड ख़राबु थींदो, असांजो रूटीन ख़राबु थींदो त सभु शयूं असांजे एनवायरमेंट में असांखे ख़राबु लॻंदियूं। ऐं हुअं बि चयो वेंदो आहे त असांजे मुआशिरे में इहा शइ घटि आहे, असांजे मुआशिरे में जेका ॻाल्हि आहे उहा झंगुनि ते पुॼी वेंदी आहे, वेड़ झेड़ थींदी आहे। पर ॻाल्हि इहा हूंदी आहे जॾहिं असां हिक ॿिए सां गॾु नथा रही सघूं या असां हिक ॿिए सां गॾु हिक ॿिए जूं ॻाल्हियूं काफ़ी बर्दाश्त नथा करे सघूं त सुठे मोड़ ते उन शइ खे छॾे ॾिजे, छॾे ॾिजे ऐं उन खां पोइ गुड बाय जेको आहिनि उहो सुठो कजे। ईअं न त विड़ी करे हिक ॿिए खे मारे कुटे पोइ गुड बाय कजे। प्यार मोहबत सां चवंदा आहिनि त जेकॾहिं तव्हां अॻियां नथा हली सघो त मंज़िल में विच में ई किथे छॾे ॾियो, राहुनि में किथे छॾे ॾियो, को मसइलो न आहे। माण्हू कई आहिनि हज़ारे आहिनि, पर हा उहो ई त पर पाण में जेको आहे न उहो तज़ाद न करियो, पाण में हिकिड़ो पंहिंजो मूड ख़राबु न करियो, ॿिए जो मूड ख़राबु न करियो। अगरि असांजे आसपास में उहो मूड ख़राबु हूंदो त ॿियनि माण्हुनि जो बि मूड ख़राबु थींदो। तव्हांखे ख़बर आहे, छो जो काफ़ी फ़र्क़ु पवंदो आहे इन्हनि सभिनी। अच्छा, ॿी वरी मूड ख़राबी जेकॾहिं ॻाल्हि थिए त कावड़ में को बि जज़्बाती फ़ैसिलो बि न कयो ऐं कावड़ में कंहिंखे का झिड़क बि न ॾियो, कावड़ में कंहिंखे घटि वधि बि न ॻाल्हाईंदा, ॻाल्हायो ई न। ख़बर अथव छा थींदो आहे, पोइ उहो हिकिड़ो भेरो त थी वेंदो आहे, पर पोइ तव्हां हुन माण्हू सां नज़रूं न मिलाए सघंदा आहियो, माना सॼी ज़िंदगी परेशानी अजायो पछतावो थींदो आहे। उहो माण्हू जॾहिं तव्हां सां हाली तव्हां कावड़ में अलाए छा छा चई वियो ऐं जॾहिं वरी तव्हांजी कावड़ थधी थींदी ऐं हू माण्हू तव्हां सां मिलंदो, तव्हांखे ॾाढी परेशानी थींदी, शर्मिंदगी थींदी, यार मां अहिड़े माण्हू खे हाणे कीअं कहिड़े मुंहं सां ॻाल्हायां, छो जो आउं सां घटि वधि ॻाल्हाए वियो आहियां या ॻाल्हाए वई आहियां। तंहिंजे करे चयो वेंदो आहे त पंहिंजी ज़बान ते जेको आहे न उहो कंट्रोल रखो। ऐं ज़बान ते कंट्रोल रखणु चवां थी त हिकिड़ी वॾी नेमत आहे, जंहिंजी ज़बाननि ते कंट्रोल आहिनि, उहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे त असां पंहिंजी ज़बान ते कंट्रोल करे वञूं था। छो जो काफ़ी माण्हुनि खे असां अक्सर ॾिसंदा आहियूं ज़बान ते कंट्रोल न आहे त चवंदा आहियूं असां जेके आहिनि स्ट्रेट फॉरवर्ड आहियूं,
तव्हां स्ट्रेट फॉरवर्ड ज़रूर थियो पर ईअं न थियो त तव्हां जी ज़बान सां या तव्हांजी ॻाल्हियुनि सां ॿियनि खे हर्ट थिए असां ॾाढो मज़े सां चई छॾींदा आहियूं यार असां दिलि जा साफ़ आहियूं असां स्ट्रेट फॉरवर्ड सां चई छॾींदा आहियूं तव्हां त चई छॾींदा आहियो पर ॿियनि जी दिलनि ते जेको असरु पवंदो आहे उहो तव्हांखे ख़बर न आहे सही बसि हाणे इहो ई चऊं था वरी तव्हांखे गुज़ारिश इहा कयूं था त नेक उसालियो थियो ऐं नेक कमल कयो त ॾाढी ज़िंदगी तव्हांजी ज़बरदस्त गुज़रंदी ऐं जीअं दुआउनि जी पाण स्टार्ट में ॻाल्हि कईसीं नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि दुआऊं माण्हू पाण ई तव्हांखे ॾींदा ऐं दुआऊं वठण जो तरीक़ो आहे सोलो जेकॾहिं कंहिंजी तव्हां हेल्प कयो था त पाण अमरावत दुआ कंदो जेकॾहिं रस्ते वेंदे को ॿुढो को ज़ईफ़ तव्हां ॾिसो था त हुनखे रस्तो पार कराए छॾींदो तव्हांखे दुआ कंदो जेकॾहिं कंहिं ॿार जी पढ़ाईअ जो ख़र्चु कंदो तॾहिं बि तव्हांखे दुआ कंदो घर जी फैमिली जो जेकॾहिं माहौल ॾिसूं था त पंहिंजी भेणुनि सां सुठो हलंदो दुआ कंदियूं भेणुनि ॾे वेंदो दुआ कंदियूं अम्मा सां सुठो वर्ताव कंदो दुआ कंदी बाबे सां सुठो वर्ताव कंदो दुआ कंदी दुआऊं पाण ई मिलंदियूं पोइ चवण जी ज़रूरत न आहे चवण जो मक़सदु इहो आहे हाणे पाण दुआ जो जेको डायरेक्टली प्रोपोर्शनल हूंदो आहे न उहो तव्हांजो अमल सां हूंदो आहे तव्हांजा अमल सुठा तव्हांखे दुआऊं पाणे मिलंदियूं पयूं उतां खां पोइ मिलंदियूं जेका तव्हांखे अंदाज़ो बि न हूंदो चवंदा आहिनि न कॾहिं कॾहिं का अहिड़ी शइ थियणी हूंदी आहे पोइ थींदी न आहे चवंदा आहिनि भाई हिनखे दुआऊं आहिनि त दुआऊं कॾहिं कॾहिं अहिड़ियूं तव्हांखे मिली वेंदियूं आहिनि किथे जूं माना असां कंहिंखे थोरो पाणी पियारे छॾियो कॾहिं हलंदे पखियुनि जी थोरी ख़्यालु रखी छॾियो पखियुनि लाइ पाणी रखी छॾियो त दुआऊं असांखे उतां बि मिलंदियूं आहिनि गैब जूं दुआऊं जेके चवनि त कोशिशि करियो पंहिंजे वर्ताव में जेको आहे न उहो पॉज़िटिविटी आणियो त ॾाढी बहितरीनु ॻाल्हि थी वेंदी ऐं जेकॾहिं आउं ॻाल्हि करियां त इहा जेका पॉज़िटिविटी या इहे जेके सभु शयूं आहिनि उहो कीअं अची सघनि थियूं चलो असां ॻाल्हियूं त करियूं पिया पॉज़िटिव थियो लेकिन उहो कीअं शइ अची सघे थी त जेतिरी मुंहिंजी सम्झ आहे जेतिरो मूं वटि इल्मु आहे उन हिसाब सां ॿुधाए सघां उन हिसाब सां उहा ॻाल्हि ॿुधाए सघां थी बिल्कुलु त कल जेको आहे न उहो इंटरनेशनल योगा डे बि हो लेकिन असां म्यूज़िक जो जेको आहे न उहो डे सेलिब्रेट कयो असांजा महिमान एॾा सुठा ख़ूबसूरत आयल बीबी जी बि जेका हुई बर्थडे हुई त उन ते बि असां ॻाल्हायो त योगा वारो ॾींहुं जेको आहे उहो असां चयो त अॼु जे ॾींहं ते असांखे थोरो ॿुधाए छॾींदासीं त जेकॾहिं तव्हांजो मेंटल पीस खे मेंटेन करिणो आहे त योगा करियो योगा जेको आहे न उहो असांखे पंहिंजे पाण सां जोड़े थो ऐं असांखे इहा ॻाल्हि त ख़बर आहे त जॾहिं असां पाण सां जुड़ी वेंदासीं त ऑटोमेटिकली ख़ुदा सां जुड़ी वेंदासीं छो जो ख़ुदा त असांजी दिलुनि में आहे न असां त इहो ई सम्झूं था न ख़ुदा असांजे शहर खां बि वधीक क़रीब आहे असांजी दिलुनि जे अंदरि आहे त उहो पाण सां कनेक्शन करियो योगा जेको आहे न उहो उनजो चई सघां थी त हिकिड़ो अल्टीमेटम फर्स्ट जेका प्रियोरिटी जेका आहे न उहा योगा आहे त असां योगा कंदासीं न असां पंहिंजे पाण सां कनेक्ट रहंदासीं योगा जा जेके स्टेप्स हूंदा आहिनि उहे ॾाढा कमाल जा हूंदा आहिनि हिकु त माण्हू जेको ज्ञान में हली थो वञे ऐं माना जीअं पाण अॻे ॾिसंदा हुआसीं त माण्हू मुराक़बो कंदा हुया सो इन हवाले सां पंहिंजो पाण सां मुखातिब थी थधा थधा साह भरणो ऐं अखियूं बंदि करे कंहिं ॿिए पासे ॿिए जहान में किथे ॿिए हंधि दिलि खे अटकाइणु इहा माना ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे त माण्हू फ्रेश माहौल में ऐं जेकॾहिं ईअं थधा साह खणे थो माना पहिरियां कंदा हुआसीं भॼ डुक वारी वर्जिश हाणे वरी चुप वारी वर्जिश आई आहे पोइ उनजे करे तव्हां जेकॾहिं कंदव अक्सर मां ॾिसंदो आहियां पर थींदो ईअं आहे त अॼुकल्ह कराची जो जेको माहौल आहे उते त पार्कनि में अक्सर आउं ॾिसां थो सुबुह सां तमामु वॾियूं लाइनूं लॻियल आहिनि ऐं माण्हू इहे योगा जे स्टेप्स में लॻा पिया आहिनि सो हुन जा ट्रेनर जेके आहिनि उहे बि उन्हनि खे ऐं ख़ासि तौर ते मां हिकिड़ी गुज़ारिश बि कयां थो त इहे सिर्फ़ु पोड़नि जे लाइ न आहे ज़ईफ़ माण्हू कंदा नौजवान बि करे सघंदा आउं बि पार्क्स में जॾहिं वेंदी आहियां अक्सर सुबुह जो योगा कंदा आहिनि न त उनमें सिर्फ़ु जेके आहिनि उहे ओड़े जी तव्हांजो पोड़ा वेठल हूंदा आहिनि त उहो सिर्फ़ु पोड़नि लाइ न आहे बाबा ही तव्हां असांजे लाइ सुठी ॻाल्हि आहे उहे कनि था उन्हनि जो हिकिड़ो माइंड बि हिकिड़ो चवनि था सेट रहे थो लेकिन असां सभिनी लाइ आहे इहा शइ इहा सभु जेकॾहिं मिली करे कंदा त वधीक बहितर रहंदो ऐं तव्हां जेका ॻाल्हि कयो ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त जॾहिं असां इहे योगा कंदा आहियूं त अकेले में वेही करे असां ॾाढो माना मथे सां कनेक्ट थी वेंदा आहियूं असांजी हिकिड़ी दिलि जेका आहे न उहा हिकिड़ी ख़ुशगवार थी वेंदी आहे ऐं जेकॾहिं तव्हां कराए शाह लतीफ़ जी ॻाल्हि ॿुधायां त उन्हनि बि त छा कयो उन्हनि बि त चई सघूं था त योगा ई हो न अलॻि वेही करे मेडिटेशन कई अलॻि उन्हनि शयुनि ते सोचो उन्हनि खे पाण सां जोड़ियो ऐं पोइ असांजे अॻियां जॾहिं आयो त ॾिसो असांखे केॾो मन लुभाईंदड़ो आहे सही अच्छा ॿी ॾिसो न जीअं जीअं दुनिया तब्दील थिए थी त माहौल चेंज थींदो थो वञे न त अॻे ज़माने में ईअं हुयो त जेकॾहिं कोई ईअं पंज लेखे वञी कंहिं माना बराबान में वेह ऐं ईअं योगा जो स्टाइल ई करे माण्हू सां चरियो थी वियो चवंदा अरे पंज लेखे त हेॾे अखियूं ॿूटे वेठो आहे अजीब दरवेश माण्हू आहे अॻे आउं ॾिसंदो हुउसि त के माण्हू ईअं ॻाल्हाईंदा हुआ जॾहिं हीउ नओं जेको आहे फोन मोबाइल फोन अची विया हुआ त पोइ हैंड फ्री जॾहिं आयो त पोइ माण्हू ॻाल्हाईंदा रहंदा घणनि माण्हुनि खे ख़बर न हूंदी पोइ थींदो ईअं हो त माण्हू चवंदा चरियो वारा पंज लेखे ॻाल्हाईंदो सो बहरहाल हाणे इहो स्टार्ट थी चुको आहे मुख़्तलिफ़ शहरनि में बि थिए थो ऐं ॻोठनि में बि थिए थो योगा जा तमामु
तमामु घणा माहिर जेकी ट्रेनर आहिनि उहे सेखारनि था पर योगा सां तंदुरुस्ती थिए थी ऐं माण्हू ताज़ो तवानो रहे थो तव्हां पंहिंजे लाइ बिल्कुलु टाइम नथा कढो मूंखे ख़बर आहे छो त आउं पाण बि इन ई मरहले मां गुज़रां थो मसरूफ़ियत तमामु घणी वधी वई आहे ऑफिस खां पोइ कमकार ज़मानो ऐं सभिनी खे ॾिसणो हूंदो आहे त पोइ माण्हू पंहिंजे लाइ टाइम कढे नथो ऐं हाणे सवारी ते सवारी आहे हिकिड़ी जॻह तां निकिरे थो माण्हू वरी पोइ बाइक आहे मोटरसाइकिल या रिक्शा या कुझु कराची जा रस्ता जॻहियूं हिक ॿिए खां एतिरो परे आहिनि जेको असांखे मतिलबु उनमें सफ़र में ई एतिरो टाइम लॻी वेंदो आहे ऐं जेको योगा जो स्पेसिफिकली टाइम ॿुधायां त उहो मॉर्निंग जो टाइम हूंदो आहे ऐं उन खां पोइ बि तव्हां करे सघो था ईअं न सम्झो तव्हां मॉर्निंग जो न कयो मिस थी वियो तव्हां योगा नथा करे सघो न तव्हां करे सघो था जॾहिं तव्हांजो पेट ख़ाली हुजे त तव्हां उन टाइम ते योगा करे सघो था लेकिन सुबुह जे टाइम ते जेको असरु करे थो न उनजी ॻाल्हि ई ॿी आहे उनजो रीज़न तव्हांखे ॿुधाईंदी हलां साइंटिफिकली असांजो मेटाबॉलिज़म जेको आहे उन टाइम ते एक्टिव हूंदो आहे तॾहिं चवंदा आहिनि नाश्तो बि जेको आहे न सुठे खां सुठो करियो इन वजह सां चवंदा आहिनि छो असांजो मेटाबॉलिज़म उन टाइम ते ॾाढो एक्टिव हूंदो आहे ऐं सुबुह जो जेको आहे न सन जी जेका रोशनी हूंदी आहे सिज जी जेका रोशनी हूंदी आहे न त उनमें बि असांखे जेको आहे न ॾाढो सुठो फील थींदो आहे विटामिन डी बि असांखे मिलंदो आहे हुई बि जेका सिजरी रोशनी आहे न असांजे हॾनि खे बि मज़बूत कंदी आहे अच्छा हिकिड़ी वरी ॿी ॻाल्हि हिन में एड कंदो हलां उहा इहा आहे त सुबुह सुबुह सां हिन जे करे बि इहे शयूं लाज़िम आहिनि त पाण जॾहिं निकिरूं था अखि जॾहिं खुले थी न अॼुकल्ह जो माहौल इहो आहे त अखि खुले थी मोबाइल था ॾिसूं माना अखियुनि जी रोशनी ख़राबु थिए थी अखियूं ख़राबु थियनि थियूं ॿाहिरि निकिरण सां ईअं थींदो आहे जो सरसब्ज़ माण्हू के वण टिण ॾिसंदो आहे माहौल थधो हूंदो आहे साफ़ु सुथरो खणी सघंदो आहे ऐं अखियूं असां जूं कंहिं ख़ूबसूरत कंहिं पार्क खे कंहिं गुल खे कंहिं अहिड़ी शइ खे ॾिसंदियूं आहिनि जंहिंसां माना अखियुनि खे तासीर मिलंदी आहे हिकु त इहो बि आहे ॿियो वरी छबर ते जेकॾहिं पाण पहिरीं उघाड़े घुमंदा आहियूं त इन सां बि तमामु घणो असांखे फ़र्क़ु पवंदो आहे अखियुनि जी रोशनी ते बि तमामु ॾाढो माण्हू फ्रेश फील कंदो आहे जेकॾहिं तव्हां सुबुह जो उथी करे वॉक कयो था एक्सरसाइज कयो था ऐं उन खां पोइ पार्क्स में वञो था स्पेशली त ॻाल्हि इहा थींदी आहे त असां वटि पार्क्स में जीअं तव्हां ॿुधायो त ग्रीनरी हूंदी आहे गुल हूंदी आहे त असांजी जेका नेचर आहे न उहा नेचर वटां हूंदी आहे माना असांजी जेका तबियत आहे न उहा हिकिड़ी कुदरती नेचर सां ॾाढी अट्रैक्ट कंदी आहे त जॾहिं असां कुदरती इहे नज़ारा ॾिसंदा आहियूं त असांखे मज़ो बि ईंदो आहे असां फ्रेश बि फील कंदा आहियूं ऐं उन ॾींहं ते असांखे माना हिकिड़ो चवंदा आहिनि त ॾींहुं ॾाढो सुठो गुज़रंदो आहे बहितरीनु गुज़रंदो आहे एक्टिव रहंदा आहियूं हा फ्रेश रहंदो आहे सुबुह सुबुह वर्जिश बि लाज़मी आहे मोटी अचो त थोरी साई पटे नाश्तो बि कयो ऐं जिन माण्हुनि खे सुबुह जो नाश्तो नथो वणे त उहे बीमार आहिनि उहे पंहिंजो इलाजु कराइनि इहा ॻाल्हि मूंसां बि थींदी अथव मूंखे सुबुह जो नाश्तो नाहे वणंदो उनजो रीज़न इहो आहे त इहा ॻाल्हि जॾहिं मूं नोट कई त मूंखे छो नथो वणे ऐं जॾहिं सुबुह जो 6 वॻे उथंदी आहियां न त वॉक कंदी आहियां एक्सरसाइज़ कंदी आहियां उन खां पोइ ऐं नाश्तो ॾाढो ईज़ीली करे वेंदी आहियां ॾाढे सुठे तरीक़े सां करे वेंदी आहियां पर ऐं 8 वॻे उथी करे नाश्तो डायरेक्ट कंदी आहियां मूंखे नाश्तो नाहे वणंदो माना कुझु मां इहो ई चयो न त जीअं वॉक करे अचो था त पोइ थोरी साई पटणु लाज़मी आहे फ्रेश माण्हू थी वञे थो उन खां पोइ माण्हू नाश्तो वणे बि थो करे बि वञे थो ऐं ॿी ॻाल्हि इहा जेका डॉक्टरनि सां गॾु असां कचहरी कंदा आहियूं ॿुधाईंदा आहिनि ऐं उन मां असां बि पिराईंदा आहियूं ऐं तव्हांखे ॿुधाईंदा सुबुह जो उथण सां ई के माण्हू वरी इहो चाहींदा आहिनि त थधो पाणी जो गिलास मिले असांखे थधो पाणी जो गिलास सुबुह जो सवेर न पियो महिरबानी करे हूअं बि घटि पीअणु घुरिजे नीम गरम पाणी पीअजे पर जेकॾहिं सुबुह जो कई माण्हू चवंदा आहिनि सॼी राति असां जेको आहे सुता पिया आहियूं हाणे अंदरि जेको आहे न सफ़ा ईअं गरमाइश थी वई आहे थधो फ्रिज जो यखु पाणी पियो उहो यखु पाणी पीअणु घुरिजे सुबुह जो नॉर्मली पाणी पीओ ऐं पंहिंजे सिस्टम खे फाल करण जे लाइ सुबुह जो ई तव्हां मुंझाए न छॾियो सो हिन खां सवाइ बि खोड़ सारियूं कचहरियूं आहिनि अॼु ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम थींदो पर हिन खां पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदो सियासी माहौल गरम शर्म आहे ऐं मुफ्ता इस्माइल साहिबु कल्ह वरी नई ॻाल्हि कई आहे पहिरियां पेट्रोल जॾहिं वधायो हुयूं त चवनि पिया त IMF सां हिकिड़ो मुआइदो आहे उनजे करे वधायूं था ख़ुदा ई सणाई थियो जॾहिं तालुक न आहे त पोइ छो एॾो भार असांजे मथां हलो ठीकु आहे असां चऊं पिया त अलाए छा वीचारा मुंझी विया आहिनि का किथे साइन वाइन करे विया आहिनि अलाए छा किथे कोन एग्रीमेंट थी वई आहे हाणे वीचारा फाथा आहिनि अलाए वधाइण वारा ठीकु आहे ख़ैर आहे मजबूरी आहे हाणे जॾहिं इहा बि मजबूरी न आहे त पोइ मां छा चऊं असांजो कुराड़ो आहे असांजो कुराड़ो ॻोठ में कल्ह फोन करे चई ख़ुदा को पाड़ू पटे हिन जूं मां त मरी वियो आहियां हालांकि ही असां वटि जवाबदेह आहिनि छो जो असां खां ई इलेक्टेड आहिनि सही असां उन्हनि खे वोट ॾिना आहिनि असां वटि इहे जवाबदेह आहिनि पर छा कजे चई न सघिजे कुझु बहरहाल हाणे पाण अलाह वटि बि उन्हनि खे हिसाबु ॾियणो आहे भली कनि ज़ुल्म सो अख़बार छा थी चए जी असां जेकॾहिं तव्हांखे ॿुधाईंदी हलां त जेकॾहिं अव्हांजे हथ में डेली जीजल मौजूदु न आहे त तव्हां वेबसाइट ते वञी करे पढ़ी सघो था www.dailyjeejal.com ते ऐं अव्हांखे जेकॾहिं ॿुधायां त अॼु जो ॾींहुं कहिड़ो आहे जीअं अव्हांखे ॿुधाईंदा आहियूं अॼु जो ॾींहुं अरबा जो ॾींहुं आहे 22 जून आहे 2022 ऐं जेकॾहिं सिंधी तारीख़ ॿुधायां या इस्लामिक तारीख़ जेके चऊं असां उहो असां गॾु पिया हलूं इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त असां गॾु पिया हलूं असांखे यादि करण जी ज़रूरत कोन पवंदी त अॼु इस्लामिक तारीख़ कहिड़ी आहे ऐं उहा अंग्रेज़ी तारीख़ कहिड़ी आहे त 22 ज़ुल्क़द आहे ऐं उनखां जेकॾहिं पहिरीं हेडलाइन जी तरफ़ वञा जीअं ईद में बाक़ी 18 ॾींहं अथव तव्हांखे ॿुधायां त तयारी वठी छॾियो 18 days left
तयारी जेका आहिनि तव्हां पकड़े रखो, कुर्बानी लाइ तयार थी वञो, वाह, मतिलबु कुर्बानी करण लाइ तयार थी हूअं त कुर्बान थींदा था रहूं, पर वरी बि जेकॾहिं जेको सरंदी वारो माण्हू आहे उहो जानवर ख़रीद करे सघे। जानवरनि जा अघ बि चोड़ चढ़ियल। मां कल्ह मालपीड़ीअ ते थोरो चकर मुंहिंजो लॻो त माना जेकी अॻे जा रेट हुआ उन खां तमामु घणी ॻाल्हि आहे। हाणे डबल छा माना चवण ते वधीक आहे न। माना जेकॾहिं तव्हां बकरो वठो था त उहो 50,000 घटि त ॾियनि कोन था नॉर्मली थो चवां, नंढड़ो बकर। ऐं जेकॾहिं तव्हां उहो ख़ूबसूरत बकर ऐं माना हशाश बशाश हुजे त उहो बाबा 3-4 लख पिया आहे, वॾो मसइलो आहे। सो हाणे माण्हू वञे त वञे काॾे, इन जे करे चवंदा आहिनि त अॻुवाट वठी छॾियो। के वरी माण्हू सियाणप कंदा आहिनि, चवंदा आहिनि ईद वारी राति वठंदासीं। पोइ छा आहे त जेको माल ॾियण वारो माण्हू हूंदो आहे उहो चवंदो आहे भला हाणे खपाए जान छॾियां उहो मोटिणो आहे। सो बहरहाल वरी इहो बि चवनि था त जानवर जेकॾहिं 2-3 ॾींहं पहिरियां वठी करे ख़रीद करे उनजी ख़िदमत कजे त अञा भली ॻाल्हि आहे। उन सां वरी इहो बि थींदो आहे त घर जो माहौल बि अहिड़ो सुठो हूंदो आहे, नंढा ॿार ख़ुशि थींदा आहिनि, उन्हनि खे पिया घुमाईंदा आहिनि। जानवरनि सां अटैचमेंट थी वेंदी आहे, पोइ जॾहिं कुर्बानी हूंदी आहे स्पेशली घर जा नंढड़ा ॿार ॾाढो रोईंदा आहिनि। जी जेकॾहिं जीजल जी तरफ़ हलूं, जी अव्हां ॻाल्हि कई पेट्रोल जे अघनि जी, त उहो ई पहिरीं हेडलाइन उहा ई आहे त पेट्रोल जे अघ जो IMF सां को तालुक नाहे, अञा बि वधीक ॾुखिया फ़ैसिला करणा पिया त कंदासीं, वज़ीर आज़म जो चवणु आहे इहो। अञा अलाए कहिड़ा ॾुखिया फ़ैसिला हूंदा, अलाह कयो। पाकिस्तान जो मुआइशी कातिल इमरान नियाज़ी आज़ाद ऐं ॿियनि ते इल्ज़ाम पियो हणे, खेसि ज़ाल समेत करप्शन जो हिसाब ॾियणो पवंदो, बिलावल भुट्टे साहब जो चवणु आहे इहो। ऐं उन खां अलावा जेकॾहिं पढ़ां त नेब जवाबदारनि खे जेल में विझंदो आहे ऐं केस साबित न थियण ते बरी बि थी वेंदा आहिनि, सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे इहो। ऐं इलेक्शन कमीशन 8 वरियं खां पोइ PTI परॾेही फंडिंग केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। जी वाह वाह। ऐं शोबिज़ जी ख़बरुनि में हिकिड़ी ज़बरदस्त ख़बर आहे, मां पाण हैरत में पइजी वियो आहियां। ऐं उहा ख़बर इहा आहे त अंबर हर्ड जो चहिरो साइंसी तौर ते दुनिया जो ख़ूबसूरत तरीन करार, माना दुनिया में इन जहिड़ी का ख़ूबसूरत न आहे। साइंसदाननि अंबर हर्ड जे नाले सां चयो आहे त ख़ूबसूरती खे जाचण लाइ यूनानी फार्मूलो बि इस्तेमालु कनि पिया। हॉलीवुड अदाकार जूं अखियूं, भरूं, नक, चप, खाॾी, ॼाड़ी ऐं चहिरे जी माप कई वई ऐं उनखे तमामु घणी जेका आहे सा ख़ूबसूरत तरीन जेको आहे सो छोकिरी करार ॾिनो वियो आहे सॼी दुनिया में, सॼे वर्ल्ड में। मुंहिंजे ख़्याल सां न कश्मीर कोन आया आहिनि पाण वारे, सुहिणा माण्हू ॿिया बेज़ार सिंधी माण्हू ॾिठा ई कोन। सो बहरहाल इन ख़बर खां पोइ माना ईअं सम्झो त ईअं मज़ो न आयो मूंखे, छो त ख़ूबसूरत माण्हू माना छा माना छा चवण जो मक़सदु आहे त सिर्फ़ु इहा ई ख़ूबसूरत आहे। असां माना ख़ूबसूरत आहियूं न, असांजो मुराद मां न पर हेॾी बि ख़ूबसूरत आहे। मूं चयो त इहो फ़ैसिलो मूंखे न वणियो, साइंसदान अलाए छो ईअं चरिया थी विया आहिनि न भला। सो बहरहाल हिते वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक, मोटी अचूं था त पोइ कचहरी कयूं था, मन लुभाईंदड़ प्रोग्राम हूंदो, तव्हांखे तफ़री ॾींदड़ प्रोग्राम हूंदो, मालूमाती प्रोग्राम हूंदो, असां सां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हां असां अॼु बि गॾु रहिजो, ॾाढो सुठो प्रोग्राम आहे। अॼु असां ॻाल्हाईंदासीं जेकी माज़ूर ॿार आहिनि उन्हनि जी परवरिश कीअं थिए थी, उन्हनि जी सार संभाल कीअं थिए थी ऐं कहिड़ा इदारा आहिनि जेकी उन्हनि खे एतिरी तवजह सां एतिरे ध्यान सां पाण वटि रहनि था ऐं नेकियूं कमाइनि था। इन महिल ख़ासि कचहरी कंदासीं ऐं वरी कचहरी इहा बि कंदासीं त अॼुकल्ह ॾाढा ड्यूट सॉन्ग्स अचनि था, माण्हुनि जा हिकिड़ो रुझान वधी वियो आहे। सिंगर्स ख़ासि तौर ते हिन पासे वधीक लाड़ो करे चुका आहिनि, उनजो छा राज़ आहे, छा सबबु आहे, माण्हू अहिड़ा सॉन्ग्स ॿुधनि था। इन हवाले सां कचहरी कंदासीं। ॾाढा सुठा फ़नकार बि असां वटि पहुतल आहिनि, तारुफ़ कराईंदी आहे हमेशह जीअं पिर, अॼु बि वरी उहा ई कराईंदी। आउं चुप थो थी वञा। जी अमां बिल्कुलु सही चयो त उहे असां वटि आया बि मातली खां आहिनि, परे खां आया आहिनि, असांजा महिमान आहिनि ऐं मूंखे लॻे थो त अॼु जो जेको प्रोग्राम आहे उहो ॾाढो ज़बरदस्त थियण वारो आहे। जी तव्हां चयो त आउं इन ते इहो ज़रूरु चवंदसि त दे आर नॉट डिसेबल, दे आर डिफरेंटली एबल। उहे जेके हूंदा आहिनि उहे डिफरेंटली एबल हूंदा आहिनि, उन वटि ॿियूं काफ़ी सलाहियतूं हूंदियूं आहिनि जेके उहे करे वेंदा आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल सां जेके असां बिल्कुलु सही आहियूं उन्हनि खां वधीक उन्हनि वटि ज़हन हूंदो आहे, छो जो चवंदा आहिनि अलाह साईं कंहिंखां हिकु शइ खसींदो आहे त उनखे ॿी शइ ॾेई छॾींदो आहे, तिन में को शक न आहे। ऐं उन खां अलावा जेकॾहिं आउं महिमाननि जो तारुफ़ कराईंदी हलां त उहे पाण बि जेके आहिनि उहे प्रेज़िडेंट आहिनि नेशनल डिसेबिलिटी एंड डेवलपमेंट फोरम जा। ऐं उनमें जेकॾहिं ॿुधायां त थेरेपी थींदी आहे, जेके बि डिफरेंटली एबल माण्हू आहिनि उन्हनि जी थेरेपी थींदी आहे। तमामु बहितरीनु ॾाढो सुठो कमु आहे। आबिद लाशारी साहब प्रोग्राम में मौजूद आहिनि, अव्हां के प्रोग्राम में भली कार्ड चऊं था। महिरबानी, अल्लाह जो शुक्र आहे ऐं महिरबानी असांजे सलाम सिंध जी टीम जी जंहिं असांखे मौक़ो ॾिनो। अव्हां जी महिरबानी जेको अव्हां असां वटि कही आया आहियो। ऐं असां वटि जेकॾहिं इन्ही ते ॻाल्हि करियूं त डाउन स्ट्रोम जेका आहे डाउन सिंड्रोम
उहा हिकिड़ी बीमारी आहे उहा बीमारी त नथा चई सघूं हिकिड़ो चई सघां थी त क्रोमोज़ोम में फॉल्ट हूंदो आहे जीअं असांजा क्रोमोज़ोम में मसइलो थींदो आहे ट्रांसजेंडर्स पैदा थींदा आहिनि तीअं ई डाउन सिंड्रोम जेको आहे न उहो क्रोमोज़ोमल मसइलो हूंदो आहे जंहिंमें क्रोमोज़ोम जो हिकिड़ो थर्ड पेयर सां गॾिजी वेंदो आहे त उनमें मसइलो थी वेंदो आहे पोइ मसइलो मेंटली बि हूंदो आहे फिज़िकली बि हूंदो आहे किथे न किथे पकड़ कंदो आहे किथे न किथे पकड़ ज़रूरु कंदो आहे इनमें मेल ऐं फीमेल जा जॾहिं पाण में क्रोमोज़ोम्स मिलंदा आहिनि 23 क्रोमोज़ोम्स हूंदा आहिनि जंहिंमें 22 क्रोमोज़ोम्स जेके हूंदा आहिनि उहे असांजी जर्नल बॉडी खे ठाहींदा आहिनि हिकिड़ो क्रोमोज़ोम जेको हूंदो आहे उहो सेक्स क्रोमोज़ोम हूंदो आहे जेको तव्हांखे ॿुधाईंदो आहे त मेल आहे या फीमेल आहे त उन में ई थोरो मसइलो थी वेंदो हलियो आहे त उन वजह सां जेको आहे उहो डाउन सिंड्रोम थी वेंदो आहे त उन्हनि जा बि असां वटि जेके आहिनि उहे जनरल मैनेजर साहब मौजूदु आहिनि जेके इन्ही ते कमु कनि था डाउन सिंड्रोम एसोसिएशन जेका आहे उहा हिनजी खुलियल आहे ऐं ॾाढी बहितरीन तरीक़े सां कमु करे रहिया आहिनि अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था ऐं तव्हां सां ॾाढी सुठी ऐं प्रोडक्टिव इंशाल्लाह कचहरी थींदी महिरबानी शुक्रिया ऐं जीअं तव्हां पहिरीं बि ॿुधायो त असां ॾाढा सुठा सिंगर मौजूदु आहिनि जेकॾहिं पहिरीं जेका सिंगर मुंहिंजे पासे में वेठल ॾाढी ख़ूबसूरत प्यारी नज़र अची रही आहे अव्हांखे स्क्रीन ते नज़र अची रही हूंदी कोमल शेख ॾाढो सुठो थी ॻाए ॾाढो बहितरीन आवाज़ु आहे तव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त असां जेको आहे उहो पंहिंजे यंगस्टर्स खे जॻाए ॾियूं पंहिंजे यंगस्टर्स जेके ॻाइनि था ॾाढो सुठो ॻाइनि था उन्हनि खे मौक़ो ॾियूं ऐं हिन तरफ़ जेको आहे उहो जोड़ो वेठल आहे ॾाढा सीनियर ऐं ॾाढा सुठा सिंगर आहिनि उन्हनि जे पासे में जेके आहिनि उहे ख़ान साहब वेठल आहिनि राशिद हैदरी साहब जेके मातली खां आया आहिनि तव्हांखे मूं ॿुधायो उस्ताद आहिनि ॾाढो सुठो ॻाइनि पिया असां पहिरीं बि इन्हनि खे प्रोग्राम में जॾहिं ऑन एयर थियण वारा हुआसीं ॿुधोसीं पिया ॾाढो बहितरीनु आवाज़ु ईअं आवाज़ु हो जी कोन चवंदा आहिनि पाण अट्रैक्ट कंदड़ मूं मोबाइल पे हलायो पर जेॾी महिल उन्हनि ॻाइणु शुरू कयो तव्हां बि ॾिठो तव्हां बि उन्हनि माना मुतवजा थी वियो जी त आउं बि मुतवजा थी वियसि ॾाढो बहितरीनु ॻाइनि था ऐं उनजे पासे में जेका वेठल आहे उहा उन्हनि जी शागिर्द चई सघूं था ॾाढी प्यारी माशाल्लाह भावना गुलाम वेठल आहे उहा बि मातली खां आई आहे अवां ॿिन्हिनि खे प्रोग्राम में भलीकार चऊं था ॿिन्हिनि जा ॾाढा सुठा एल्बम आयल आहिनि ॾाढो सुठो ॻाइनि था गॾु ऐं अव्हांखे उनजो क्लासिकल जेको आहे न ॾाढो बहितरीनु ॻाइनि था उहो अव्हांखे सबूत मिली वेंदो जॾहिं अव्हां हिननि खे ॿुधंदा ऐं असांजो प्रोग्राम ॾिसंदा ऐं जीअं एज़ ऑलवेज़ असां सां गॾु असांजे सथरिया साथी मौजूदु आहिनि उस्ताद बादल राई साहब ॾाढा संदरा सुठा म्यूज़िशियन सिंगर मौजूदु आहिनि अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था ऐं उन खां अलावा जेके अॼु असांजा ढोलक वॼाईंदा मोहम्मद अली साहब अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था वाह 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 सो कचहरी जो आगाज़ कयूं त लाशारी साहब घणे अरसे खां भला इहो कमु कयो पिया कीअं हले थो असांजो जेको इदारो रजिस्टर्ड आहे माशाल्लाह 2005 खां वठी अच्छा पहिरियां नालो असांजे इदारे जो नवाब शाह डिसेबिलिटी फोरम 7 साल उन प्लेटफॉर्म ते कमु कयोसीं उन खां पोइ 2014 में नेशनल लेवल ते रजिस्टर थियासीं नेशनल डिसेबिलिटी एंड डेवलपमेंट फोरम जे नाले सां हीअ जेको ॿारनि जी जेका बहाली जो असांजो इदारो आहे 2018 में क़ाइमु थियो सिंध हुकूमत जे तावन सां ऐं अॼु 4 साल उनखे थी विया आहिनि त माशाल्लाह कराची खां पोइ सिंध में वाहिद इदारो आहे जेको ज़हनी माज़ूर ॿार जंहिं में डाउन सिंड्रोम अचनि था आर्टिज़म जा ॿार अचनि था ADHD जा ॿार अचनि था जेके ध्यानु नथा ॾियनि कंहिं तव्हां सॾु कंदो तव्हांजे माना उहो ॾिसंदा ई कोन ॿुधंदा ई कोन उहो पंहिंजो पाण में माना पंहिंजा बादशाह सॾिबा आहिनि ADHD जो अटेंशन डेफिसिट उन वटि डिसऑर्डर हूंदो आहे उन सां गॾोगॾु डिसलेक्सिया जा ॿार आहिनि उनखे वरी तव्हां इहा तारे ज़मीन पर फिल्म ॾिठी हूंदी उते ॿारनि खे अखर उबता नज़र था अचनि कुंद ज़हन ॿार हूंदा आहिनि माना उन्हनि जी बि माज़ूरी हूंदी आहे पर उस्ताद उनखे मारे मारे माना अहिड़ो कंदा आहिनि स्कूल में ॿार भॼी वञे पर उनजी असां साइकोलॉजी तरह ॿार खे पढ़ी न सघंदा आहियूं ॿार जी मालूमात जी ख़बर न पवंदी आहे त उनखे पढ़ण जा तरीक़ा वरी पंहिंजा आहिनि उबता था अचनि उन्हनि जी वरी जेका माज़ूरी आहे पाण नथा नव खे 6 चवंदा असां चवंदासीं 9 आहिनि माना अहिड़े हिसाब सां उनजो फ़र्क़ु आहे ॾिसी कोन थो त उनजे हवाले सां माना साइकोलॉजिकल डिसऑर्डर आहिनि मौजूदु पर उन्हनि खे आइडेंटिफाई असां नथा करे सघूं ही जेके असां कमु करियूं पिया पहिरीं माज़ूरनि ते जिस्मानी माज़ूरनि ते घणो कमु कंदा हुआसीं पर ही ज़हनी माज़ूरी ते तमामु वॾो फुक़दान आहे न पर सिंध में पर पूरे पाकिस्तान में ज़हनी माज़ूरनि ते कमु नथो थिए सवाइ कुझु शहर वॾा शहर जंहिंमें असांजो कराची अचे थो लाहौर अचे थो चंद इदारा आहिनि जिन में इन्हनि ॿारनि ते कमु थिए थो पर इहे वॾा शहर गादी जा हंध आहिनि इहे असांजे नंढनि
शहरनि खां तमामु परे आहिनि। असांजा जेके ॿार आहिनि, कंदकोट जो ॿारु हुजे, असांजो सखर जो, लाड़काणे जो, दौड़ बांधी जो हुजे, नवाबशाह जो, उहे ॿार हिकिड़े ॾींहुं 20 मिंट जी थेरापी जे लाइ सफ़र करे वरी मोटी नथा वञी सघनि, छॾे ॾियो। पोइ उहे ॿार उते ई पिया घुमंदा आहिनि गलियुनि में, न स्कूल मोकिलण जहिड़ा। असां उनखे आम लफ़्ज़नि में चरिया ॿार चवंदा आहियूं, डाउन सिंड्रोम हुजे या ऑटिज़म हुजे या दरवेश ॿार आहे, अलाह संजो तोहफ़ो तव्हांखे मिलियल आहे, माइट दुआऊं पिया घुरंदा। माना माज़ूर खे अॼु ताईं असांजो मुआशिरो तस्लीम न करे सघियो। उनखे प्रोडक्टिव माना जेके चइजे न, उहो असां अॼु ताईं न सम्झी सघिया हिन मां को फ़ाइदो बि वठी सघिजे थो। इहे ॿार खे असां क़ाबिल शहरी बणाए सघूं था, अॼु ताईं ॾाढी खोट आहे। माज़ूरी खे मजबूरी न करियूं। उनखे अगरि जेका असां पूरी तरबियत ॾियूं, इहे डाउन सिंड्रोम ॿार हुजनि या ऑटिज़म जा ॿार पढ़ी बि सघनि था ऐं पंहिंजा कारोबार बि करे सघनि था। वॾा वॾा नाला आहिनि, साइंसदान बि ऑटिज़म जा शिकार रहिया। नुसरत फ़तेह अली ख़ान हेॾो सारो नालो आहे सिंगर असांजो, इहो बि शिकार हो हिन जो। त माना इन जे हवाले सां छा त उन्हनि ते तरबियत थी ऐं खोड़ सारा ॿिया नाला बि आहिनि जिन पंहिंजो पाण खे मञायो आहे माज़ूरी जे बावजूदि, पर उन्हनि खे ध्यानु ॾिनो वियो, उहा तरबियत ॾिनी वई, उहा तालीम मिली, उहे ॿार माशा निकिरी रहिया। ॾिसो मुंहिंजा ॿई हथ कोन्हनि, मूंखे बि पढ़ायो वियो, माइटनि ध्यानु ॾिनो, उस्तादनि ध्यानु ॾिनो। अॼु मां एतिरो क़ाबिल आहियां त ॿिनि जे लाइ जियूं पिया, असां ॿिनि जी ख़िदमत करियूं पिया, पंहिंजो घर जो चरखो भलायूं पिया। अलाह जो शुक्र आहे, मां हिकिड़े नंढड़े ॻोठ जो रहवासी आहियां। ॻोठ जान मोहम्मद लाशारी आहे, मांदी सां गॾु, नवाबशाह में, शहर जा बि न आहियूं। ऐं पोइ 2008 खां मां नवाबशाह शहर में पंहिंजी तंज़ीम ठाहे ख़िदमत जो आगाज़ कयो। 20 मुल्कनि में मां पाकिस्तान जी नुमाइंदगी कई आहे ऐं डिसेबिलिटी जे हवाले सां पाण बि मञरायो आहे, पंहिंजे दोस्तनि खे बि अॻिते आणे। असां पंहिंजो मर्ज़ा त माज़ूरी मजबूरी न आहे, असांखे थोरो ध्यानु ॾियो त असां घणो कुझु कंट्रीब्यूट करे सघूं। असल में सर ॻाल्हि इहा हूंदी आहे त असांजा जेके फिज़िकली माज़ूर हूंदा आहिनि न, उन्हनि ते अञा बि ध्यानु ॾिनो वेंदो आहे, पर जेके मेंटली हूंदा आहिनि उनखे चरियो करे माना छॾे ॾिनो वेंदो आहे, उनखे कॾहिं बि केरु ध्यानु न आहे। हू त नज़र अचे थो न, हिन जी बांह ठीकु न आहे, हिन जी अखि ठीकु न आहे, हिन जी जंग ठीकु न आहे, ख़बर ई नथी पवे। मां जिस्मानी माज़ूर हुयुसि तॾहिं मूंखे स्कूल में पढ़ण जो मौक़ो मिलियो। ज़हनी माज़ूर हुजां मूंखे केरु मोकिलिया, संगर सां असांखे घर में ॿधे छॾनि हा, संगर न ॿधनि हा त भला घर में के कमरे में असां 4 दीवारी में क़ैद हुजूं हा। अॼु असां माना उहा परवरिश न थी सघिया, उहो ध्यानु न थी सघिया। इन्हनि ई तकलीफ़ुनि खे ॾिसंदे सर असां 2018 में नवाबशाह में सेंटर क़ाइमु कयोसीं। नवाबशाह जोग्राफी जे हवाले सां सिंध जो विच आहे, उन जे हवाले सां मुख़्तलिफ़ ज़िला असांखे लॻनि था वेझा। खैरपुर लॻे थो, असांखे मटियारी सांगड़ लॻे थो, असांखे नौशरो फिरोज़ दादू लॻे थो, हैदराबाद लॻे थो। इहे ॿार असां वटि अचनि था, कराची जन खे परे आहे। तो उन हवाले सां असां वरी हिकिड़ी ॿी कोशिशि कई आहे त उत्तर सिंध जेका असांजी सरबी आहे, उन में बि उहो अञा परे आहे कराची खां, न नवाबशाह खां बि परे आहे। त उन हवाले सां वरी असांजी लाड़काणे जो सिंध हुकूमत असांखे हींअर मंज़ूर करे ॾिनी आहे समरी। इंशाअल्लाह ताला असां अगस्त में इनाग्रेशन करणु वञूं पिया, जंहिंमें शिकारपुर, जेकबाबाद, कंदकोट, लाड़काणो, कंबर जा ॿार, उन्हनि खे असां वरी उते सपोर्ट करे सघंदासीं। त अहिड़े हवाले सां सॼी सिंध में असांजो हिकिड़ो मिशन आहे। ही ॿार बहाल थियण में ॾाढो टाइम वठनि था, 5 खां 10 साल लॻनि था हिकिड़े ॿार खे, पर रिटेंशन खपे। उन्हनि खे मुस्तक़िल हिकिड़ो प्रोग्राम हुजे जेको इन जी ख़िदमत, इन जी जेके थेरापीज़, फिजियोथेरापी थींदी आहे जंहिं ॿार खे नीड हुजे, उन जा जेके संध जेके सुकड़ियल हूंदा आहिनि, उन्हनि खे ताक़त ॾियण लाइ असां फिजियोथेरापी कराईंदा आहियूं। उहा वर्ज़िश थींदी रहंदी आहे त उहो ॿार में ताक़त अचे थी, त उन जा जेके उज़वा आहिनि सिधा बि थी था वञनि। ऐं असां नंढा ॿार खणूं था, 4 साल खां वठी 17 साल ताईं, जिन ते आसानी सां कमु थी सघे। वॾनि ते असां उनजो एतिरो मुअसिर किरदारु अदा न करे सघंदासीं, उन ते असरु न ॾेखारे सघंदासीं। सर ॿी साइकोथेरापी थिए थी, उहो छा आहे ॾिसो, डाउन सिंड्रोम ॿार आहे, उनखे उनजो IQ लेवल तमामु घटि आहे, ऑटिज़म जो ॿार उहो ध्यानु नथो ॾिए, ADHD ॿार कोन थो ॾिए। उन्हनि खे मुख़्तलिफ़ असांजूं प्रैक्टिसिस आहिनि, साइकोथेरापिस्ट असांजी आहे जेका उहा उन्हनि ॿारनि खे जेका उन जेके शिदत हूंदी आहे कावड़ जी, उनखे घटाइबी आहे। ॿियो सुस्ती जी शिदत हूंदी आहे, उहा वरी
सुस्ती घटाइण जे लाइ असां वटि एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि उनखे इंगेज कबो आहे। ऑक्यूपेशनल थेरेपी आहे, ॿारु मानी जो गिरह नथो बणे सघे, कपिड़ा नथो पाए सघे, वॉशरूम यूज़ नथो करे सघे, डेली लिविंग असां वरी ऑक्यूपेशनल थेरेपी में सेखारियूं था। सर ये थेरेपी जेके न ॿुधूं था असां वटि रोबिन साहब मौजूद आहिनि ऐं डाउन सिंड्रोम डिबेटर आहियो माशाल्लाह डाउन सिंड्रोम ते माना हे जेके आहिनि उते मैनेजर बि आहिनि तमामु बहितरीन। अव्हां ॿुधायो कीअं कमु करियो पिया उते, छा माहौल आहे? ॾिसो डाउन सिंड्रोम एसोसिएशन जेको तंज़ीम आहे इहो बिल्कुलु आबिद साहब जीअं ॿुधायो त ध्यानु तलब इदारा आहिनि त जेकॾहिं असां इन्हनि ॿारनि खे ध्यानु न ॾींदासीं त ॿार जेको आहे उहो सुठी ज़िंदगी न गुज़ारे सघंदा। ऐं थेरापी जे लिहाज़ खां असां फिज़ियोथेरापी आहे, उन खां पोइ जेको ऑक्यूपेशनल थेरापी आहे, स्पीच थेरापी। हाणे डाउन सिंड्रोम जा जेके ॿार आहिनि उन्हनि जो वज़न तमामु घणो हूंदो आहे ऐं नंढपण में ॿार जेको आहे उन्हनि खे पोइ सुठे रवैये खे मुआशिरो ॾिसी बि न सघंदो आहे ऐं इहे ॿार घणा रोईंदा आहिनि, चिड़चिड़ापट इन्हनि में घणो हूंदो आहे। त इन्हनि ॿारनि खे पोइ असां जेको असां वटि जेको आहे उहो पंहिंजो टेक्निकल स्टाफ हूंदो आहे त हुन में डॉक्टर हूंदा आहिनि, फिज़ियोथेरापिस्ट आहिनि, स्पीच थेरापिस्ट आहिनि। पोइ उन्हनि खे असां हिकिड़े ॿार ते 20 मिंट अधु कलाक में लॻी वेंदो आहे। रेफरल पॉइंट हूंदा आहिनि जंहिं वटि असांजा पंहिंजा इदारा आहिनि, अख्तर कॉलोनी में आहे, असां पूरे पाकिस्तान में कमु कंदा आहियूं। रेफरल पॉइंट ते जेके ॿार आहिनि उहे ॿार कराची नथा अची सघनि, कंहिं ॿिए हैदराबाद सिटी में नथा वञी सघनि, त असां छा कंदा आहियूं त असांजी टीम उते वञी पहुचंदी आहे त उन्हनि फैमिली ऐं उन्हनि जे माइटनि खे असां बाक़ाइदा हिकिड़ो सेशन ॾींदा आहियूं, उन्हनि खे ॿुधाईंदा, उन्हनि खे सुञाणप बि न हूंदी आहे। ऐं मां हिन खां पहिरीं थोरो अर्ज़ु कयां त सिंधी सेशन आहे त जेकॾहिं मुंहिंजी सिंधी ॻाल्हाइण में थोरी दिक़त थींदी त माज़रत। जी ॾाढी सुठी था ॻाल्हायो सिंधी, पर अञा बि जेके तव्हांखे डाउट आहे थोरी पकी करे वठो, असां कलाम था ॿुधायूं। त डाउन सिंड्रोम जो इहो कमु आहे त असां सभु ॿारनि खे रेफरल पॉइंट ॾींदा आहियूं ऐं उन में ॿारनि खे सेखारींदा आहियूं। सम्झंदा आहियो न सिंधी? जी 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 मां चयो कलाम ॿुधूं था पोइ कचहरी कयूं। ठीकु आहे ठीकु आहे कलाम ॿुधी तव्हां सां ठीकु आहे ठीकु आहे जी साईं छा था ॿुधायो उस्ताद? असांजे शहर जा पहिरीं त शुक्रिया कयां थो सिंध टीवी जी टीम जो। अव्हांजी महिरबानी, अव्हां मातली मां स्पेशली आया आहियो। जी महिरबानी आहे ऐं मालिक तरफ़ां जेका मुलाक़ात लिखियलु आहे उहा ज़रूरु थिए थी त ॾाढो मज़ो आयो आहे। साईं मोहसिन शाह बुखारी साईं जिन जो हिकिड़ो राग सिंधड़े में हिकिड़ो गज़ल आहे, नज़र कयां थो। सरे ग प द प द प रे ग द प रे ग रे ज म द स प ग रे ग म स ग रे ध ध ग रे ध स। खसे दोस्त दिल्ली दगा कई दगा, खसे दोस्त दिल्ली दगा कई दगा कई, जदी जान छोरे जुदा कई, जदी जान छोरे जुदा कई, खसे दोस्त दिल्ली दगा कई दगा, खसे दोस्त दिल्ली दगा कई दगा, जदी जान छोरे
जुदा कई जदी जान छोरे जुदा कई खसे दोस्त दिल दगा कई दगा खसे दोस्त दिलड़ी दगा कई दगा इश्क मूते हता कई इह इश्क मूते हता कई खसे दोस्त दिल दगा कई दगा खसे दोस्त दिलड़ी दगा कई दगा मगर दिल तोखे दुआ की मगर दिल तोखे दुआ की खसे दोस्त दिल दगा कई खसे दोस्त दिल दगा कई दगा गमन में तू घायल नथी मां तो मौसम गमन में तू घायल नथी मां तो मौसम सरे ग सरे गरे सद ग गरे द स रे ग पद स गरे स गरे द गरे द स द पद ग ग रे द गरे स गरे स गरे स गमन में तू घायल घायल घायल
घायल घायल घायल गमन में तू घायल नथी मांगो मोहसिन नथी मांगो मोहसिन मदद तुझी मुश्किल कुशा गई मदद तुझी मुश्किल कुशा गई खसे दोस्त दिल दगा खसे दोस्त दिलड़ी दगा जडी जान छोरे जुदा गई जडी जान छोरे जुदा गई खसे दोस्त दिल दगा असां त माना इन मुंहं में मेवजी वियासीं। सही था चओ, मूं जेको इंट्रोडक्शन में चयो हो तव्हांखे हाणे ख़बर पइजी वई हूंदी न, मूं सच चयो हो। असां जो माना सोली सिंधी में ईअं चऊं त माना वात पटियल हुयो असांजो, त अमराव करे छा थो ॻाए थो फीलिंग्स मां माना ईअं ज़बरदस्त तरीक़े सां ॻाए पियो, माशाल्लाह ॾाढो सुहिणो अंदाज़ ऐं आवाज़। हिते वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। सुठा कलाम ॿुधण जे लाइ तव्हां सां जॉइन ई रहिजो, गॾियल ई रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सिंध मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार जेको हींअर तव्हां जेको आहे सो कलाम ॿुधण वारा आहियो थोरी देरि में, उनजी रिहर्सल जारी आहे। छो त फ़नकार सभ खां पहिरियां त हिक ॿिए सां माना इहा सेटिंग कंदा आहिनि साज़िंदनि सां, त मैचिंग थिए थी सुरनि जी, मेलाप जी, ताल जी। सो इन जे करे हू पंहिंजे कम सां लॻल आहिनि, असां वरी पंहिंजे कम सां लॻल आहियूं। सो उस्ताद खां पुछा बि कंदो उस्ताद ई माना हर माण्हू पंहिंजे कम सां लॻल आहे, त उहे असां सभु करियूं पिया पंहिंजो। माशाल्लाह ॾाढो सुठो ॻायो था। केतिरे वक़्त खां ॻायो था ऐं सिखिया किथां वरिती आहे? जी 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 अल्लाह जी महिरबानी ऐं ख़ुशनसीबी सां मूंखे घर में ई शइ मिली। अच्छा। उस्ताद मोहम्मद यूसुफ ऐं उस्ताद बाबा बसंत खान, असां वारो हिकिड़ो ई केड़ आहे। अच्छा अच्छा। ऐं मुंहिंजी बाक़ाइदगी सां सिखिया पटियाला घरानो उस्ताद बाबा हुसैन बश गुलू ऐं शाम 84 उस्ताद बाबा सलामत अली खान, नज़ाकत अली खान वारो। अच्छा अच्छा। लाहौर में मुंहिंजी सिखिया पंजाब। सही सही सही, मां उते रहियो उन्हनि सां गॾु। जी जी उन्हनि सां गॾु रहियो। मतलब नंढे हूंदे खां। हा, घर में ई असांजी तक़रीबन 8वीं पीढ़ी आहे जेका ही कम करे पई। अच्छा अच्छा। जी जी। पोइ छा हाणे माना आहे पज़ीराई उहा मोट मिले थी, ॻायो ॾाढो सुठो था। हा, जेके ॿुधण वारा क्लासिकल वारा जेके आहिनि उन्हनि वटि त आहे इन शइ जो। अच्छा। छो त बाक़ी जिनखे न आहे ख़बर उन्हनि ते हूं ई मयार कोन्हे, छो त उन्हनि खे ख़बर ई कोन्हे। सही था चओ, मयार उन्हनि ते हुजण बि न खपे। सही सही। पोइ माना के प्रोग्राम के कॉन्सर्ट वग़ैरह कयो था ॿाहिरि? हा, ए अल्लाह जी महिरबानी जेके थियनि थियूं। पहिरीं खां कुझु ईअं लॻे पियो त मौसीक़ी जो रुझान अचे पियो, वरी वधंदो वञे। थोरो ॾिठो पए त हाणे वरी उहो जेको रंग आहे न फास्ट वारो उहो वरी स्लो थी वियो आहे, वरी हाणे वरी माण्हू अहिड़े रंग खे ॿुधनि वरी वधण वञी शुरू थी। छो त प्योरिटी ऐं उहा महवियत खपे ऐं उहा सुर सचाई सुकून में ई सचाई में ई मिले थी। हा हा सही सही। गोड़ शोर में उहा जेका करार जेको अचणु घुरिजे, तस्कीन अचणु घुरिजे, उहो नथो अचे। सही था चओ। पर ही दर्दवंद माण्हू घणो ॿुधनि था। जी जी जी। तन्हा माण्हू, हिकला माण्हू। जी जी बिल्कुलु। भावना गुलाम जेका आहे उहा असांखे मौजूद आहे। ॿियो असांजो ख़ासि माना जेको जो बेसिकली जेको अंग आहे
वो क्लासिकल ख़्याल ठुमरी जो है, अच्छा बिल्कुलु निज क्लासिकल जो है। सही सही पर आउं कोशिशि कंदो आहियां त माना जेको हर रूह जे दिलि जी दुआ वठिजे। सही 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 ॻाल्हि आहे, उन हिसाब सां हुजणु खपे। जी जी भावना गुलाम बस नगर जेको तव्हांखे मूं पहिरीं भी ॿुधायो त आप सीखती हैं, इनसे ही सीखती हैं, आपके उस्ताद हैं। माइक पे बात माइक पे कीजिए। बात करें। मैं अपने टीचर से इनसे ही सीखती हूँ, उस्ताद से। जी हाँ, सही, जबरदस्त। कब से गा रही हैं, कब से शुरू किया है? बचपन से गाती हूँ। बचपन से ही? जी हाँ, जबरदस्त। अभी भी तो आपका बचपन ही है वैसे। छोटी सी थी जब, अच्छा 3-4 साल से गाती। अच्छा माशा उस्ताद एॾा मतलब सुठा माना गुलकार पैदा कयो था पिया, माना इहो माना सेखारण पैदा करणु आहे न, त केतिरा शागिर्द कया अथव? बसि मालिक जी वॾी महिरबानी आहे। ॾिठो वञिजे त तक़रीबन 8-7 सालनि खां ही कमु नसीब थियो आहे। वालिद साहब खां उस्ताद बाबा अली मोहम्मद हैदरी शहनाई नवाज़ हुया, अच्छा उन्हनि खां कोशिशि मुंहिंजी इहा ई रही आहे त जेतिरो हिन शइ खे वधायो वञे, सही जेतिरो ॾिजे हिनखे ॾेई आबाद थीजे, ॾेई आबाद थीजे, इल्मु विराइजे त बहितर आहे। बहितर आहे। छो त पाण वटि सिख्या जो माहौल अल्लाह जी महिरबानी सां सिंध में हाँ। काफ़ी सारा छोकिरा पंहिंजा कमु कनि पिया। अल्लाह साईं उन्हनि खे बरकत ॾिनी आहे, अञा वधीक बरकत ॾींदो। सही 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 ॾाढो सुहिणो ॾाढो वधि में वधि कोशिशि आहे ते सिंध में जेको असुल जेको सिंध जी गायकी आहे, जेको सिंध जो जेको प्योर सुर आहे, उनखे ज़ाहिर कजे। सही था चओ। ऐं जेके न्यू जनरेशन आहे, जेके नौजवान आहिनि, उन्हनि खे माइल कजे हिन पासे। सही न्यू जनरेशन द माइल आहे, कोमल असां वटि जो सबूत आहे। तव्हां ॿुधायो कीअं हो, ठीकु आहे हो, कॾहिं खां ॻाइणु शुरू कयो आहे वहाँ? इहो शौक़ु त बचपन खां ई आहे। पहिरीं नात ख़्वानी कंदी हुअसि, ऐं हिन तरफ़ फील्ड में जेको आहे रुझान जेको आहे असां कुझु अरसो ई थियो आहे, कुझु महीना बल्कि। अच्छा जी हाँ, सही। कंहिंखां सिखो था, कंहिंखां सिखिया वठो? मुंहिंजी अम्मी घर में सेखारींदी आहे। इन खां अलावा मुंहिंजो कज़न आहे, उहो शाइरी बि कंदो आहे। मुंहिंजो नानू बि शाइरी कंदो हुयो, बहितरीन। त इन वजह से सही सही सेखारींदा आहिनि। इन करे तव्हांखे वरी दिलि चयो तव्हांजी त तव्हां बि ॻायो। तव्हां हुननि जी शाइरी खे ॻायो। हाँ, शाइरी जॾहिं माण्हू पाण थो करे सघे त ॻाए सघे थो न। मुंहिंजो नानो माशाल्लाह इलाही सुठो बहितरीन शाइर हुयो, ऐं मुंहिंजी ख़ाला बि कंदी आहे, इवन मुंहिंजी मम्मा बि कंदी आहे। सही ऐं मुंहिंजो कज़न जेको आहे, जेको हींअर मूंसां गॾु बि आयो आहे, त उहो बि कंदो आहे शाइरी। अच्छा माशाल्लाह ॾाढो सुहिणो। लाशा जी साहब तव्हां भला शाइरी ॿुधंदा आहियो, कलाम ॿुधंदा आहियो, ॻाईंदा आहियो, छा कंदा आहियो? असां सर ॿुधण वारा आहियूं। ईअं कीअं? बाक़ी जेको उस्ताद खां उस्तादी वठणी पवंदी, मातली वञी। हाँ ॾाढो मुतासिर साईं कयो आहे, त ॻाइण सुठी ॻाल्हि आहे। पर असां कोन था न ॻाए तव्हांजो सघूं। आवाज़ थोरो चेक असां त कयूं न, चेक कयूं माना सेखारण जहिड़ो आहे न। थोरो ॻाए ॿुधाईंदो उस्ताद चवंदो पापा हे शागिर्द थियण लाइक़ु आहे। ॿुधण वारी लिस्ट में अञा ताईं अञा ॿुधंदा आहियूं, अव्हां खे ॿुधूं था, ॿियनि दोस्तनि खे ॿुधूं था, वाह वाह। त माशाल्लाह सर सुर संगीत जेको आहे न उहो बि हिकिड़ी थेरेपी अथव। थेरेपी तव्हां हुते बि इहो कंदा आहियो या असां न? म्यूज़िक थेरेपी असां वटि अवेलेबल आहे। स्पीच थेरेपी सां गॾु वरी असां हिकिड़ो इंस्ट्रक्टर रखियल आहे जेको म्यूज़िक थेरेपी कराए थो। उहो ॿारनि लाइ लाज़मी आहे। पोइ कीअं वन थींदो ऑफ आहे? कंपोनेंट सफ़ा ॿार जेकॾहिं सम्झे न त पोइ कहिड़ो रागी था हलायो हुन महिल? उते असां वटि त हाणे पाण उहो बि ॻाए सघे थो, इंस्ट्रक्टर ॻाए थो, पर वधीक असां हीअ जेका म्यूज़िक मुख़्तलिफ़ क़िस्म जा ॿारनि जा जेके हूंदा आहिनि, रिकॉर्ड थियल इंडिया जा बि आहिनि, पाकिस्तान जा बि आहिनि, कार्टून लेवल ते, त ॿारनि खे उन तरफ़ माइल कंदा आहियूं। अखर सुञाणण, रंग सुञाणण, ऐं ABC जा जेका अखर उहे सुञाणण, ऐं मॉडल्स में माना कारूं आहिनि, ट्रैक्टर्स आहिनि, उहे मुख़्तलिफ़ ॻाए ॿुधाइबा आहिनि। उन तरफ़ उनखे असां ॿारनि खे माइल कंदा आहियूं। नानी जी कहानी थी, ॿार ॾाढो ध्यानु ॾियनि था। अच्छा इन पोइ था ॻाल्हायूं त पंहिंजी ज़ाती ज़िंदगी बारे में ॿुधायो, कीअं था माना सर्व कयो, कीअं था माना मेंटेन कयो पाण खे, ही ॼाई ॼम खां आहे कीअं आहे, छा? सर मां नंढड़ो हुउसि ॿार, बांबड़ा पाइण जी उमिरि में, त बांबड़ा पाईंदे पाईंदे घर में का दुई हुई। अच्छा उहा दुई त दुखियल हुई, पर वरी पोइ विसामजी वई, पर अंदरि हुनजा टांडा हुया। अच्छा अच्छा त उहो ख़बर मूंखे न पई, ॿार बांबड़ा पाईंदो पाईंदो ॿई हथ मुंहिंजा हुन में दुई में अची विया। ओहो उहे बाह में ॿार सड़ंदो रहियो, हथ सड़ंदा रहिया, मुंहुं परे हुयो, पेट परे हुयो, सॼी बॉडी ॿाहिरि हुई, सिर्फ़ु हथ अंदरि हुया। नंढो खॾो हुयो, हुन में को गंद किचिरो करे घर वारनि साड़े छॾियो हुयो। खूरो हुयो ॼणो न, नंढड़ो खॾो हुयो। त उन में हिकिड़ो असांजो उस्ताद हुयो, जमाली साहिबु, असांजे पाड़े जो चाचो पोड़ो हूंदो हुयो, असांजे घर ईंदो हुयो। उहो चवंदो हीउ जो खॾो आहे न, इहो पूरे छॾियो, मींहुं ईंदो इहो खॾो भरिजी वेंदो, हीउ तव्हां जेको ॿार आहे ॿुॾी वेंदो। हुन हिकिड़ी पेशेंट बि करे छॾियो। घर में हिकिड़ो ख़ौफ़ पैदा थियो, छो जो हुन जा जेको पोटरा हुया, के हुन जे पोटरनि जी को तोहर रस्म हुई, हुन शादी जो प्रोग्राम हुयो, सभु इलाइक़े जा माण्हुनि जे
काज में मौजूदु हुया हुन जा नंढड़ा जेके ॿार ॻोठ में खॾ हूंदी आहे जानवरनि जे लाइ उन में तलाउ हूंदा आहिनि ॻोठनि में उन में ॿार खे विया वेंझण ही नंढड़ा घोट ॿार जेके हुया उहे बि वेंझण विया उहे उते ॿुॾी विया माना उहा हिकिड़ी क़यामत बर्पा थी वई असांजे इलाइक़े में हिकिड़ो सानियो हुयो उन ज़माने में 81-82 जी ॻाल्हि आहे तो उन जे करे हुनखे ख़दशो थींदो त मां घर में नंढड़ो हिकिड़ो ॿार हुयुसि तो उते ॾाढो असांजो हाजी साहिबु हुयो उहो हज ते वियो पिए त उन जे करे ॿिए हज ते वञे पियो सभु माइट मिलण अचनि पिया घर वारा असांजे घर में एकड़ खनि में ॿारहड़ी जा ॻोठ घर हूंदा आहिनि ख़बर त प्लाट जा मसइला न आहिनि ॿुहारो वग़ैरह ॾेई सॼी सफ़ाई करे गंद उन में रखंदा विया खॾे में खॾो भरिजी हुनखे बाहि ॾेई छॾियो 2-3 ॾींहं पई हली बाहि हाणे उहो ख़दशो उन्हनि खे हो त माना मींहं में ॿार असांजो ॿुॾी न वञे ख़ौफ़ थी वियो हिकिड़ो त पोइ छा थियो त उहो ई साॻियो वरी सबबु थियो असांजी माज़ूरी उहो ई बाहि अच्छा मतलब ताके जेनेटिकली जीन वगैरह में कुछ भी ना मुझो वालिदैन में को का माज़ूरी ना है सॼे ख़ानदान में माज़ूरी ना है मुझा ॿिया हिकिड़ो भाउ आहे 4 भेनरूं आहिनि कंहिं में माज़ूरी ना आहे मुंहिंजा हथ सड़ी विया हुन खां पोइ इलाज थियो मुंहिंजा हथ हिन कंडीशन में थिया हुन खां पोइ अल्लाह जो शुक्र आहे मूंखे हिकिड़ो उस्ताद हाजी मोहम्मद बच्चन ॿुघियो मरहूम मोरो जो शहर जो हुयो त गचेरो ओल्ड सरबॉर्न जो शहर उहो उस्ताद असां वटि पढ़ाईंदो हुयो हुन ज़िमो खंयो ॿार खे मां पढ़ाईंदुसि मूंखे लिखणु पढ़णु न ईंदो ॾाढो माना रोईंदो हुउसि कलम पकड़णु न ईंदी हुई हुन मूंखे प्यार बि ॾिनो माना मार बि ॾिनी जीअं चइबो आहे मुंहिंजा माइट हुन सां ॾाढो पोइ चवंदा हुआ उस्ताद खे बाबा ज़ुल्म थो खणी तोखे चवंदा न कहर थींदो अलाह साईं नाराज़ थींदई ॿार माज़ूर सां तूं विड़ी थो ऐं सुभाणे हीउ ॿार पढ़ी कंदो छा चई हीउ कामयाबु इंसानु थींदो ऐं इहो ॿार लिखी पढ़ी इंशाअल्लाह ताला मां तव्हांखे लोग साबित करे ॾेखारींदुसि दड़को त मां ॾींदो मारींदो को नंढड़ो ॿार हुयुसि मां पर हक़ीक़त इहा थो उन जी ज़िंदगी में अलाह साईं मूंखे कामयाबी ॾिनो मां इंटर पास कई हुन जी ज़िंदगी में 4 साल हुन मूंखे पढ़ायो 4थे ताईं उस्ताद वालिद जी जॻह ते मां 3 दफ़ा मास्टर्स कई आहे सोशियोलॉजी में इंग्लिश लिटरेचर में एजुकेशन में मां कई आहे ऐं लिखणु पढ़णु इंग्लिश हुजे सिंधी उर्दू पाण लाइ को मसइलो न आहे सहाफ़ी जर्नलिस्ट बि रहियो मां कालम निगार आहियां मुख़्तलिफ़ अख़बारुनि में लिखंदो आहियां सिंधी में अल्लाह जो शुक्र आहे जो मौक़ो मिलंदो आहे करियूं पिया ॻाइणु रहे थो इहो सिखणो पवंदो माशाअल्लाह माशाअल्लाह उस्ताद जी वठणी पवंदी आहे सही सही लिखण में तकलीफ़ कान थी न सर सफ़ा नॉर्मली जीअं माण्हू लिखंदो आहे मूंखे हींअर सर माज़ूरी नज़र ई कान थी अचे मूं सिर्फ़ु मुंहिंजी विज़िबल आहे माज़ूरी कॾहिं मूंखे रिग्रेट फील न थियो त काश मुंहिंजा बि हथ हुजनि हा मुंहिंजी एॾी प्रैक्टिस थी वई आहे माण्हू मूंखे चवंदा आहिनि मसनूई हथ लॻरा पंहिंजा मूंखे जर्मनी में 2008 में मां दुबई में हुयुसि त उते वरी कंपनी हुई मूंखे एज़ एम्बेसडर कनि पिया मुंहिंजा हथ लॻाइनि पिया पर हीअ ॿई तव्हां हथ कटनि पिया 5 साल जी असांजी गारंटी हूंदी हुई तोखे पघार बि ॾींदासीं ऐं तूं मुख़्तलिफ़ मुल्कनि में असां गॾिजी एम्बेसडर हलिजा त असांजी कंपनी जी शोहरत थिए असां माण्हू जेको मॉडल थी वञा हा त उन जे हवाले सां मूंखे बि पैसा मिलनि हा पर मुंहिंजी मोहताजी वधी वञे हा हीअ मां नंढड़ो ॿार हुयुसि प्रैक्टिस थी मुंहिंजी थेरापी त कान थी पर जो मुंहिंजी जेका माउ आहे माशाअल्लाह अञा त सलामत आहे हुन मुंहिंजी महिनत कई मूंखे कपिड़ा पहिराइण अगठ ॿधण सभु कुझु हुन सेखारियो नंढो ॿार थी मां इन सभिनी माज़ूरी ते ॾुखियाईनि ते मां ग़ालिब अची चुको आहियां मुंहिंजी माज़ूरी पोइते रहिजी वई मुंहिंजी जेको लिकियल सलाहियतूं हुयूं अलाह जो शुक्र आहे उजागर थी हाणे त कंहिंजी सहारे जी ज़रूरत न आहे न तव्हांखे कंहिंजी ज़रूरत न आहे जेके हथ मुंहुं धोइणो हुजे कुझु को मसइलो ई न आहे सर मां उन कंपनी खे इनकार कयो मां पंहिंजी माज़ूरी वधाइण नथो चाहियां ऐं अॼु अलाह जो शुक्र आहे मां हर कमु करे सघां थो ऐं रुगो पंहिंजे लाइ न पर ॿिनि लाइ बि कमु करे शादी कई अथव शादी औलाद आहे माशाअल्लाह मुंहिंजी 1999 में शादी थी अच्छा मुझे नंढड़ी आहे माशाअल्लाह यूनिवर्सिटी परवेज़ मुशर्रफ माना इक़्तिदार संभालियो था शादी असां शादी 18 साल जी उम्र से 18 साल जी उम्र में असां 18 साल थिया 99 में शादी माइटन कराए छॾी घरवारी जो इंतकाल थी वियो 2011 में वरी ॿी शादी कईसीं हुन में नंढड़ो थियो आहे 2017 में शादी कईसीं वो माशाअल्लाह है मुंहिंजी मिसेस बि मूंसां गॾु एनजीओ में साॻे सेंटर ते कमु करे थी अच्छा तो उस गॾिजी असां माशाअल्लाह तव्हां रोल मॉडल थी विया सुठी ॻाल्हि आहे असांजे लाइ बि घरवारी खे को माज़ूरी न आहे पर उहा असां खां ॿीणो कमु करे थी साॻे सेक्टर अञा कचहरी कयूं था न ते तव्हांजी ज़ाती ज़िंदगी ते बि तव्हांखे वरी कलाम ॿुधायूं तव्हांखे बि माना सिखण जो मौक़ो मिलंदो हितां जी उस्ताद साईं छा ॿुधाईंदो हाणे गॾु ॻाईंदो मां सुञाणा उस्ताद शागिर्द गॾु ॻाईंदो जी जी वाह 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 साईं एतिरी साहब वाह वाह कयो धनी सजा
मद नि सा ग म ग स द नि सा ग म द द प द म म द सा नि द म ग म नि द ग म द प ग म रे नि ग सा रि ग नि सा रि सा द द नि प ग म रे सा ग म द नि सा ग म द नि सा नि द प म रे द नि द प सा एतरो हाणे न मूंखे रोल जाना एतरो हाणे न मूंखे रोल जाना आवे जो वेह मुझे कोल जाना आवे जो वेह मुझे कोल जाना रूहाने न मूंखे रोल जाना एतरो हाणे न मूंखे रोल जाना आवे जो वेह मुंहिंजे कोल जाना आवे जो वेह मुंहिंजे कोल जाना द प म रे द रे सा मुझे कोल जाना नफरतुन जे जार मां निकरी अचां नफरतुन जे जार मां निकरी अचां नफरतुन जे जार मां निकरी अचां दे मोहब्बत जो मिठी माहौल जाना दे मोहब्बत जो मिठी माहौल जाना
आवे जो वे मुझे कोल जाना आवे जो वे मुझे कोल जाना दबा मगरे से एतरो हाणे न मूंखे रोल जाना एतरो हाणे न मूंखे रोल जाना आवे जो वे मुझे कोल जाना दबा मगरे से आवे जो वे मुझे कोल जाना दाने दागा मद पग मेरे ने द सा ग मद सा 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 अधिकारो मुर्तज़ा जगमगई अधिकारो मुर्तज़ा के जगमगई पर गिराटी भाकुरन में खोल जाना पर गिराटी भाकुरन में खोल जाना आवे जो वे मुझे खोल जाना आवे जो वे मुझे खोल जाना एतरो हाणे न मूंखे रोल जाना एतरो हाणे न मूंखे रोल जाना आवे जो वे मुझे कोल जाना आवे जो वे मुझे कोल जाना आवे जो वे मुझे कोल जाना मद सा आवे जो वे मदनी सा वाह सर वाह 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 भावना ॾाढो सुठो निभायो तव्हां त आयो ई कमाल लफ़्ज़ कोन्हनि के तारीफ़ कयूं ऐं अहिड़ो जेको स्टाइल आहे जो जेको आवाज़ आहे न यकीन करियो मतलब दिल में वहण जहिड़ो आहे सही सही आऊं ख़बर अथव सची ॻाल्हि इहा आहे त पंहिंजी सिंधी इंडस्ट्रीअ में मूं पहिरियों अहिड़ा आवाज़ ॿुधा आहिनि मुंहिंजी माना मां जेको प्रोग्राम कयां थो न त ई भारत में इंडिया में अहिड़े क़िस्म जा आवाज़ ॿुधण लाइ मिलंदा हुया पर असां वटि माना ईअं ॾाढो इंडिया में असां ये ॾिसंदा आहियूं अहिड़े क़िस्म जा आवाज़ पर हेड़ो आवाज़ भावना जेको आहे असांखे पंहिंजे यंगस्टर्स जेके उन्हनि खे हथी ॾियणु खपे स्पेशली जेके औरतूं आहिनि उहे अॻियां अचनि थियूं कमु कनि थियूं त उन्हनि खे ॾियणु खपे भावना यकीन कयो माना माना सा आवाज़ बुधी भावना में हम बह गए भैया अच्छा दूसरी बात ये कि इतना जबरदस्त मतलब इन्होंने परफॉर्म किया ॾाढो सुठो परफॉर्म कयो ॾिसण वारनि खे बि वणियो हूंदो ऐं माना हिन प्रोग्राम जे डायरेक्टर खे बि रिकमेंड कयां थो ऐं हिन टीवी चैनल जे प्रोग्राम मैनेजर खे बि गुज़ारिश कयां थो त हिन ईद ते हिननि जो हिकिड़ो कलाम अचणु खपे हिकिड़ो न ॿ अचणु खपनि हा
असां वटि हुजणु खपे असां वटि हुजणु खपे छो जो ॾाढो बहितरीन आवाज़ आहे हिन ईद ते सुठी हुई हिननि जा गाना अनेर थियणु घुरिजनि इहे नुमाइणी गुज़ारिश कयूं था ऐं हिते जेको आहे सो हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था ज़फ़र चए थो मॉडलिंग बि आउं कंदुसि ज़बरदस्त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि थी वई शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था मोटी अचूं था त पोइ रहियल कचहरी कयूं था तव्हां असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था राशिद हैदरी साहिब सां गॾु आहे भावना बि हुन सां ॾाढो सुठो निभाए थी ऐं हुनजी शागिर्दियाणी आहे ॾाढो सुठो कमाल जो आवाज़ु आहे तव्हांखे ॿुधायोसीं को शक न आहे ऐं मोटी आयासीं असां वटि सिंध टीवी ते हुननि जा गाना बि अचण वारा आहिनि बिल्कुलु हाणे त माना एतिरो माना कमु वधी वियो आहे जो थोरी देरि में ई इलाही माना उमेदवार थी विया आहिनि त मॉडलिंग मां कंदुमि मां हूंदुमि इहा हिकिड़ी आर्टिस्ट जी कामयाबी आहे जो सही था चओ उन्हनि खे केरु चवे त असां हिननि जे गीत ते मतिलबु कंदासीं मॉडलिंग माना ही पहिरियों त कंदी कोन अॻ में त कंदी कोन्हे अॼु माना हामी भरी थी चई मां बि मॉडल हिन में थियणु चाहींदुमि माना ही माना चवे न त माना इहा वरी नई ॻाल्हि आहे छो त ही कंदी कोन्हे इहो कमु फोटू कोन कराईंदी आहे कंहिंसां चए थी मां हिते मॉडलिंग कंदुसि सो बहरहाल तव्हांजे लाइ नेक तमन्ना आहिनि असांजूं अलाह पाक तव्हांखे अञा वधीक अॻिते आणे हिकिड़ो ॿियो टैलेंट बि असां गॾु आहे कोमल हुनजो त पोइ छा ख़्यालु आहे तमामु सुठो ॻाए थी हुननि जो आवाज़ बि ॾाढो बहितरीन आवाज़ आहे ऐं असांजी सिंध टीवी जी पूरी इहा कोशिशि हूंदी आहे त असां यंगस्टर्स खे अॻियां आणियूं औरतुनि खे अॻियां आणियूं छो जो उहे जेके आहिनि उहे हिकिड़ो पुठियां हूंदियूं आहिनि उन्हनि खे राइट्स न आहिनि हूंदा ॾाढी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त उहे असां वटि आहिनि मौजूदु आहिनि ऐं ॻाइण वारा आहिनि जी सोहणा सिंध जा माण्हू आहिनि टोपी अजरक वारा सला संदन पाण में मिठड़ा मुर्कन पिया मोचारा टोपी अजरक पायो लगन है सोहणा केता प्यारा मुझी सिंध जा सोहणी सिंध जा हो प्यारी सिंध जा सोहणा सिंध जा माण्हू आहिनि टोपी अजरक वारा सला संदन पाण में मिठड़ा मुर्कन पिया मोचारा टोपी अजरक पायो लगन है सोहणा केता प्यारा मुझी सिंध जा सोहणी सिंध जा हो प्यारी सिंध जा सोहणी धरती साहिब बदल ईमान सांझो आहे टोपी अजरक पटको कुआड़ी शान सांझो आहे मिठड़ी धरती साही गुरबा जान कदा दिलहारा सोहणी सिंध जा प्यारी सिंध जा हो प्यारी सिंध जा सोहणा सिंध जा माण्हू आहिनि टोपी अजरक वारा सला संदन पाण में मिठड़ा मुर्कन पिया मोचारा टोपी अजरक पायो लगन है सोहणा केता प्यारा मुझी सिंध जा सोहणी सिंध जा हो प्यारी सिंध जा सिंध असांजी शाह बिटाई खे आ ॾाढी प्यारी मुर्शिद पंहिंजा कामिल हिन में धरती सिंध सुमारी रखवाला हिन धरती जा आहिनि पीर प्यारा मुझी सिंध जा सोहणी सिंध जा हो प्यारी सिंध जा सोहणा सिंध जा माण्हू आहिनि टोपी अजरक वारा सला संदन पाण में मिठड़ा मुर्कन पिया मोचारा टोपी अजरक पायो लगन है सोहणा केता प्यारा मुझे सिंध जा सोहणी सिंध जा हो प्यारी सिंध जा नवीद शेख जी कलम लिखी आ शान अवां जो ॿुधाए सोहणी सिंध में रहण वारा अमी खुश
खुशकिस्मत सब आयो सदा रहे ही सिंध सलामत अवी लगायो नारा मुझी सिंध जा सोनी सिंध जा हो प्यारी सिंध जा सोना सिंध जा माण्हू आहिनि टोपी अजरक वारा सला संदन आ पाण में मिठड़ा मुर्कन पिया मोचारा टोपी अजरक पायो लगन है सोना केता प्यारा मुझी सिंध जा सोनी सिंध जा हो प्यारी सिंध जा वाह वाह ज़बरदस्त सची ॻाल्हि आहे त असांजा सिंध जा माण्हू ॾाढा सुहिणा माण्हू आहिनि हा प्यारा माण्हू 15 लखनि में मोचारा माण्हू अच्छा आहिनि वरी इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त जेको बि रागी हुजे थो त पंहिंजी सिंध खे बि ॻाए थो हा पंहिंजी मिटीअ खे ॻाए थो पंहिंजे मारूड़नि जे दर्द खे ॻाए थो ऐं उहे अट्रैक्ट बि करे थो छो जो उहे जेके माण्हू आहिनि उन्हनि खे वरी वणी बि थी जेकॾहिं उन्हनि जी तारीफ़ थिए थी हुन में त हा सही सो हिन पासे लाशारी साहिब आहे रोबिन साहिब रोबिन साहिब त उन्हनि खां ई पुछूं था असां जेको डाउन सिंड्रोम ते ॻाल्हायो पे उन्ही खां कंटिन्यू करियूं था जी त सीधे तव्हां पंहिंजे कलाम खे ॾिसी वठो हा, असां त साईं कचहरी हा कंदासीं हा जी ठीक है साईं डाउन सिंड्रोम असां 21 मार्च ॾियारो मल्हाईंदा आहियूं जेको इंटरनेशनल आहे जी 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 ऐं इंटरनेशनल डाउन सिंड्रोम असां जेको एफिलेशन आहे ऐं हुननि सां गॾु असां कमु कंदा आहियूं पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदा आहियूं त 21 मार्च ते असां पूरे पाकिस्तान में ॾियारो मल्हाईंदा आहियूं हिन में माज़ूर ॿार जेको आहे डिफरेंट ऐं उन खां पोइ जेके बि स्पेशल इदारा आहिनि उहे असां सां गॾु ईंदा आहिनि पोइ असां हिकिड़े प्लेटफॉर्म ते ईंदा आहियूं ऐं उन जो मक़सदु इहो हूंदो आहे त पाकिस्तान में डाउन सिंड्रोम ॿारनि जी सुजागी ऐं हिन में सुधार अचे माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे त डाउन सिंड्रोम केस आहे छा जी दरवेश वारी जी दरवेश इहा साॻी ॻाल्हि आहे हींअर त साॻी ॻाल्हि आहे त उहो चवंदा त हिन ॿार खे छॾे ॾियोसि इहो अलाह असांजी तरफ़ां अहिड़ो थी वियो ठीकु आहे दुआऊं वठोसि छो त असांजी एक्सपीरियंस थी चुका आहिनि असां जॾहिं वेंदा आहियूं ॻोठनि में त जॾहिं असांखे निशानदाही कंदा आहियूं अहिड़े ॿारनि जी असांजी टीम वेंदी आहे त असांखे अहिड़ियूं बि जायूं आहिनि जिते सही रिस्पॉन्स असांखे नथो मिले ठीकु आहे त इहो ॿार ठीकु न थींदो असां वरी उन्हनि खे पोइ ऑक्यूपेशन थेरेपी जे हवाले सां सेशन कराईंदा आहियूं माइटनि खे घुराईंदा आहियूं त बाबा अवां ॾिसो इहे डॉक्टर आहिनि इन ॿारनि जी इहा तरबियत थींदी आहे हिते ॿार में खामी आहे अच्छा माना तव्हां हिकिड़ो ब्रिज वांगुरु कमु करियो था जी जी त माना हुननि खे डॉक्टर सां कनेक्ट कराइण जी असल तव्हांजो मोटो छा आहे असांजो असल मोटो इहा त रेफरल पॉइंट ते असां कमु कंदा आहियूं अच्छा ठीकु आहे त हुन में असां वटि पंहिंजी बि जेका टीम हूंदी आहे ऐं असां उन्हनि खे पे कंदा आहियूं डॉक्टर्स आहिनि ऑक्यूपेशन थेरेपी आहिनि असां सेशन आहिनि असां फ्री ऑफ कास्ट कंदा आहियूं छो त इहो हिकिड़ो समाजी इदारो आहे डाउन सिंड्रोम पाकिस्तान डाउन सिंड्रोम एसोसिएशन ऐं इहो फलाही इदारो आहे नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइज़ेशन आहे ऐं हिन में असांखे माण्हू तावन कंदा आहिनि त डोनेशन ज़कात फ़ितर इन ते असां पोइ लिखंदा आहियूं कंपनी खे लिखंदा आहियूं उन्हनि खां पोइ जेको लोकल पब्लिक आहे कराची में असांखे डोनेट कंदी की राशन ॾेई छॾियो कपिड़ा उन खां पोइ जेको थ्रेश कैंपेन असां हलाईंदा आहियूं उन में जेको माण्हू पंहिंजे घर में हिकिड़ी शइ हूंदी आहे को कबाड़ी खे विकिणंदो आहे त असां उन्हनि खे घुर्बल खे रिक्वेस्ट कंदा आहियूं त जेकॾहिं अवां जी शइ आहे ठीकु आहे अवां विकिणोसि जे नथा विकिणी सघो ऐं उछले छॾियोसि इहो असांजे इदारे जा नंबर आहिनि अवां असांखे ॾेई सघो था छो त उहे शयूं असांजे इदारे में किथे न किथे कमु अची सघनि थियूं ऐं उन खे असां यूटिलाइज़ कंदा आहियूं असां उनखे विकिणी उन में असांजे इदारे जा ख़र्चा पूरा थींदा आहिनि ऐं फ्री ऑफ कॉस्ट असां मेडिसन या डॉक्टर जा जेका बि कमु हूंदा आहिनि असां फ्री ऑफ कॉस्ट जी 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 ऐं रोबिन साहब खे असां एप्रिसिएशन ज़रूरु ॾींदासीं पाण ॾाढी सुठी सिंधी ॻाल्हाइनि पिया ऐं सिंधी ॻाल्हाइनि पिया न त माण्हू सिंधी ॻाल्हाइण खां मतिलबु जेके न अचे या सिंधी न आउं सिंध सां तमामु घणो प्यारु कंदो आहियां ऐं पूरी सिंध को बि अहिड़ो शहर को बि अहिड़ो ॻोठ न आहे जेको मूं न ॾिठो आहे असां रेफरल पॉइंट ते कमु कंदा आहियूं ऐं अहिड़नि ॿारनि जी बस के इदारा आहिनि उते वियायूं शहर में ॾिठा आहिनि थाणो बुला खान ॾिठो अथव काफ़ी दोस्त आहिनि रूपाबाई मेडिकल सेंटर में डाउन सेंटर में असां जेके आहिनि थाणो बुला खान में उते रूपाबाई मेडिकल सेंटर आहे त हुन में असां निशानदेही कईसीं उते प्रोग्राम पिया कयोसीं डाउन सेंटर जा राति जी कचहरी वरी बार्डर में करायो तो वञी सॉन्ग जी रीसेल कनि पिया दोस्त रेफर पे के लिए न्यावा जी हां जी बस वाह कर दई तुझो से छड़थियो यादों छे जिया मुझो थियो
छोड़ो विजन जिया मुझो छोड़ो विजन दौर दर्दन जा दिल में गई दौर दर्दन जा दिल में गई जिए पियो विसारा तिए पिया वचन जिए पियो विसारा तिए पिया वचन जियो मुझो छोड़ो विजन तुझो सजन जो यादो वचन जियो मुझो छोड़ो विजन विसारे छजा तो पंहिंजा वचन विसारे छजा तो पंहिंजा वचन जियो मुझो छोड़ो विजन तुझो सजन जो यादो वचन जियो मुझो छोड़ो विजन तुझो सजन जो यादो वचन जियो मुझो छोड़ो विजन यादो वचन जियो मुझो छोड़ो विजन
वाह साईं वाह, वाह वाह साईं वाह। अॼु दिलि चए थी त ब्रेक न अचे पर अचे थो, छा कयूं। अॼु मां अॼु चवंदा तव्हां ॿुध सम्झो असां इंटरनेशनल म्यूज़िक डे सेलिब्रेट करे रहिया आहियूं, असांखे महसूस पियो थी। ॾाढो मज़ो थो अचे ऐं माना सभु रमज़ में आहिनि, न सिर्फ़ु असीं पर असांजी जेका पूरी टीम आहे उहा बि जेका पसे पर्दा टीम आहे उहा ॿुधे थी पई त उन्हनि खे मज़ो थो अचे। पुठियां मुसलसिल या कमेंट्री हले पई त वाह वाह वाह, ॾाढो सुहिणो, ॾाढो सुहिणो। सो हाणे अहिड़नि आर्टिस्टनि लाइ वधीक लफ़्ज़ न आहिनि। शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, मोटी अचूं था। ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। कॾहिं कॾहिं अहिड़ा फ़नकार टकरजंदा आहिनि, मिलंदा आहिनि, ईंदा आहिनि त पोइ दिलि चवंदी आहे त उन्हनि खे ॿुधबो रहे। तबियत जेका आहे न उहा तव्हां सम्झो चुस्त मुस्त थी वेंदी आहे, बहाल थी वेंदी आहे, असां बिल्कुलु नवां नवां महसूस कंदा पर तॾहिं वरी वक़्तु असां ते वार करे विझंदो आहे, वक़्तु असां सां साथ न ॾींदो आहे। वक़्तु इन्ही ॻाल्हियुनि में त ज़ालिम आहे। वक़्तु माना जीअं न ईअं उनखे पर लॻल हूंदा आहिनि न, कॾहिं कॾहिं ईअं महसूसु थींदो आहे त उॾरी वेंदो, उॾामी वेंदो। वक़्तु माना ॼणो मुठ में वारी आहे त लही वेंदो। सो अॼु हिते प्रोग्राम असांजो पूरो थिए थो। असांजा मौज़ महिमान जेकी असां सां गॾु आहे आबिद लाशरी साहिबु, रोबिन, उन्हनि ॿिन्ही जी वॾी महिरबानी साईं, लख थोरा तव्हांजा, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। ऐं कोमल जी वॾी महिरबानी, बाबा तव्हां बि ॾाढो सुठो ॻायो था, अॻिते जूं मंज़िलूं बि तव्हां तय कंदो, तव्हांजे लाइ बि हिकु तमन्नाऊं आहिनि। ऐं गॾो गॾु राशिद हैदरी साहिबु ऐं भावना ॾाढो सुठो ॻाइनि पिया। ऐं आख़िर में वेंदे वेंदे बि असां चाहियूं था त जीअं न महफ़िल जो जेको चस रस आहे उनखे किरकिरो न कजे, उनखे मिठाण में छॾे। आख़िर में उन्हनि जे आवाज़नि में हिकिड़ो सुठो कलाम तव्हांजे लाइ छॾियूं वञूं था। ईअं सम्झो त तव्हांजी दिलि में जाइ अॾियूं वञूं था। सो इरशाद जागीरानी ऐं पिरह सैयद मोकिलायूं था। जी लतीफ़ जी मिठी ॿोली सदाईं गॾु। अला भाई दहकती आग तन्हाई फसाना था, खुली जो न वो जुदा है जुदा है शाख से गुल से आशियाने से, जुदा है शाख से गुल रुत से आशियाने से, कली का जुल्म घड़ी भर का मुस्कुराना था, कली का जुल्म घड़ी भर मुस्कुराना था, खुली जो वो था न वो ज़माना, खुली जो आँख तो वो था न वो ज़माना था। जी तो चाहता है तेरे कदमों में दम निकले,
जी 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 तो चाहता है ही मुंहिंजा उस्ताद जेके उन्हनि जो ख़ासि अंग थोरो तव्हांजे नज़र कयां थो। जी तो चाहता है तेरे कदमों में दम निकले, जी तो चाहता है जी 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 तो चाहता है तेरे कदमों में दम निकले, बेवफा तुम नहीं बदनसीब हम निकले। मुझे जो मेरे लहू में डुबो के गुज़रा है, मुझे जो मेरे लबों में डुबो के गुज़रा है, मुझे जो मेरे लहू में डुबो के गुज़रा है, वो कोई गैर नहीं यार एक पुराना, वो कोई गैर नहीं यार एक पुराना, वो कोई गैर नहीं न था खुली जो